अस्सलामुअलैकुम कीअं आहियो तव्हां सभु उमेद कयां थी त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा खुशबाश हूंदा पंहिंजनि सां गॾु हूंदा पंहिंजनि प्यारनि सां स्पेशली पंहिंजे घर वारनि सां सो जिथे बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो मुंहिंजो प्यार मोहबतूं दुआऊं हमेशह तव्हां सां गॾु हूंदियूं आहिनि ऐं उमेद थी कयां त तव्हां सभिनि जी ज़िंदगी तमामु बहितरीनु गुज़री रही हूंदी पंहिंजनि सां गुज़री हूंदी पंहिंजे मिटनि माइटनि सां पंहिंजे घर वारनि सां पंहिंजी फैमिली सां सभु ख़ुशबाश हूंदा ऐं असांजे प्रोग्राम जो वेट कंदा हूंदा छो जो असांजे प्रोग्राम में हमेशह कोशिशि कंदा आहियूं त उहे सिंगर्स घुरायूं उहे महिमान घुरायूं उहे फ़नकार घुरायूं जेके तव्हां दिलि सां पसंदि कंदा आहियो जेके तव्हां दिलि सां ॿुधंदा आहियो पंहिंजे ख़ुशियुनि में उन्हनि खे शरीक कंदा आहियो ऐं ॿी ॻाल्हि इहो त वेदर जी अगरि पाण ॻाल्हि कयूं त इलाही तेज़ गर्मी थी वई आहे त यकीनन इहो टाइम पीरियड बि तव्हांजो थोरो डिफ़िकल्ट गुज़रंदो त हूंदो पर असां कोशिशि कयूं था त जेको इहो शाम जो वक़्तु आहे या शाम जी जेका घड़ी आहे इनखे असां थोरो रंगीन बणायूं थोरो हिनखे असां इंटरटेनिंग कयूं ताकी जेको सॼे ॾींहं जी हिकिड़ी थकावट हूंदी आहे सॼे ॾींहं जो हिकिड़ो जेको स्ट्रेस हूंदो उहो तव्हांजो अॼोके प्रोग्राम अॼोके शो जे थ्रू रिलीज़ थी वञे छो जो मौसीक़ी चवंदा आहिनि त रूह जी ग़िज़ा हूंदी आहे चाहे इंसानु जेॾो बि अपसेट हुजे या जेॾो बि हुनजे दिमाग़ में का बि ॻाल्हि हलंदी हुजे पर जॾहिं हू को मौसीक़ी ॿुधंदो आहे जॾहिं को सुठो गानो ॿुधंदो आहे ऐं सुठे सुरीले रागीअ जे हुन मां ॿुधंदो त डेफिनेटली उनजी वाइब बिल्कुलु चेंज थी वेंदी आहे उनजा मूड स्विंग्स चेंज थी वेंदा आहिनि सो इलाही जेको आहे न ज़िंदगी में असांजी मौसीक़ी जो किरदारु बि हिकिड़ो आहे हिकिड़े हद ताईं हिकिड़ो सुठो पॉज़िटिव किरदारु जंहिंखे पाण चऊं त उहो मौसीक़ी जो बि आहे ऐं असां कोशिशि कंदा आहियूं त KTN जे थ्रू ऐं पंहिंजे सुर संगीत जे थ्रू प्रोग्राम जे थ्रू तव्हां ताईं हिकिड़ो सुठो जेको आहे न टाइम तव्हांखे असां ॾेई सघूं 2 कलाक जेके असां तव्हांखे ॾींदा आहियूं ऐं दुआगू आहियूं जेको असांजे सिंध में हिकिड़ो असां पाकिस्तान में जेका हिकिड़ी आफ़त आयल आहे सैलाब जी त उहा बि एज़ सून एज़ पॉसिबल ख़तमु थी वञे बाक़ी घबराइण जी ज़रूरत न आहे रिलैक्स रहंदा कयो छो जो इहे जेके आफ़तूं हूंदियूं आहिनि इहे जेके परेशानियूं हूंदियूं आहिनि इहे ज़िंदगी जो हिसो हूंदियूं आहिनि जेसीं ताईं इंसानु ज़िंदा आहे जेसीं ताईं असां हिन दुनिया में आहियूं तेसीं ताईं का न का प्रॉब्लम थियणी ई थियणी आहे सो असांखे उनखे ईमानदारी सां ऐं पूरे पके ईमान सां जुस्तजू सां उनखे फेस करिणो आहे सो अॼु असां सां गॾु जेके तमामु सुठा फ़नकार हिते मौजूदु आहिनि काफ़ी टाइम खां असां उन्हनि खे ॿुधंदा था अचूं काफ़ी टाइम खां उन्हनि जा जॾहिं गाना असां चाहे गाॾी में वेठा हुजूं या पोइ कंहिं महफ़िल में वेठा हुजूं जॾहिं उन्हनि जी आवाज़ ॿुधंदा आहियूं उन्हनि जा गाना ॿुधंदा आहियूं त हिकिड़ो पूरे माहौल खे 4 चंड लॻी वेंदा आहिनि त असां कोशिशि कई आहे अॼु उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में घुरायूं ऐं उन्हनि सां गॾु कचहरी कयूं ऐं कुझु डिस्कस कयूं उन्हनि जी ज़िंदगी जे बारे में त उहो प्रोफेशनली त इलाही माशाल्लाह बहितरीनु उन्हनि किरदारु अदा कयो आहे हिन फील्ड में बट पर्सनल लाइफ में उन्हनि जो छा दारोमदार रहियो आहे सो अॼु असां सां गॾु तमामु सुठा तमामु बहितरीनु तमामु सुरीला रागी बालक सिंधी साहब सां मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो अल्लाह जा करम अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे प्रोग्राम सुर संगीत में तव्हांखे भली कार था चऊं वॾी महिरबानी तव्हां यादि कयो दिलि जी गहराइनि सां मां निहायत थोराए थो तमामु सुहिणो प्रोग्राम तव्हांजो माशाअल्लाह थैंक यू सो मच ऐं तव्हांजी बि वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में आया तव्हांखे को सफ़र वग़ैरह में तकलीफ़ पेश त कोन आई बस सफ़र दादू खां कई आया हूं अरे वाह तव्हांजो प्रोग्राम अहिड़ो आहे हा माशाअल्लाह बिल्कुलु असांजो माशाअल्लाह प्रोग्राम में जेतिरा बि फ़नकार ईंदा आहिनि माशाअल्लाह तमामु परे खां ईंदा आहिनि ऐं तमामु हिकिड़ो सफ़र करे ईंदा आहिनि सो असां तव्हांजा थोराइता आहियूं तव्हां असांजे लाइ पंहिंजो टाइम कढंदा आहियो अच्छा सभिनि खां पहिरियां सवेर तव्हां रिहर्सल पे कई ॾाढो हिकिड़ो सुठो मतिलबु फीलिंग्स पियूं अचनि छो जो ॾिसो मौसीक़ी चवंदा आहिनि न रूह जी ग़िज़ा आहे इंसान जी ज़िंदगी में या दिमाग़ में जेके बि ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जीअं म्यूज़िक ॿुधंदो आहे जीअं को सुरीली आवाज़ ॿुधंदो आहे हुनजी सफ़ा मूड स्विंग चेंज थी वेंदा आहिनि न सो तमामु सुठो तव्हांजो आवाज़ आहे माशाअल्लाह तव्हांजा गाना बि ॿुधंदासीं ऐं कुझु तव्हांजी ज़िंदगी जे बारे में माण्हुनि खे ॿुधाईंदासीं छो जो प्रोफेशनली त तव्हां सिंगर आहियो सभु तव्हांखे ॿुधंदा आहिनि पर हर इंसान जी ज़िंदगी जी का न का कहानी हूंदी आहे त उहो कुझु असां तव्हांजा जेके चाहींदड़ आहिनि उन्हनि जी कोशिशि रहंदी आहे त बाबा असां जेके पसंदि था कयूं जंहिंखे ॾिसूं था जंहिंखे फॉलो था कयूं त कुझु असांखे उन्हनि जी ज़िंदगी जे बारे में बि ख़बर हुजे त उहो अॼु तव्हां खां असां पुछंदसि सभिनि खां पहिरियों मां तव्हां खां पुछंदसि त तव्हां इन करियर जो स्टार्ट कॾहिं खां कयो मुंहिंजी शुरूआत जेका सो हिन करियर जी हा 88 में थी 88 हालांकि मुंहिंजी 80 पैदाइश आहे ऐं माना 8 सालनि जी एज में माशाअल्लाह मुंहिंजो असुलु नालो ज़ाहिद अली शाहानी आहे ऐं बालक सिंधी मूं त जेको लक़ब पियो हा 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 बालक बचपन खां वठी बालक सिंधी जो मूंखे लक़ब पियो अच्छा इन करे नंढी एज में ॻाइणु शुरू कयो ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन फील्ड में तक़रीबन 33-34 साल थी विया हा बिल्कुलु माशाअल्लाह तव्हां माना असां तमामु हिकिड़े अरसे खां ॿुधूं पिया माशाअल्लाह ऐं तव्हांजी आवाज़ त आहे हिकिड़ी सिग्नेचर आवाज़ आहे तव्हांजी माशाअल्लाह तमामु बहितरीनु तव्हांजो अंदाज़ आहे अच्छा हीअ तव्हां बचपन खां जीअं स्टार्ट कयो तव्हांजी फैमिली में कोई हुयो जे तव्हांखे आंदो या पोइ पाणी शौक़ु थी वियो जी बिल्कुलु मुंहिंजो वाल साहब बख्शल शाहानी हा बाबा साईं अच्छा
उहो हुन म्यूज़िक जी फील्ड में तमामु वॾो हुनजो नालो आहे। अच्छा अच्छा तमामु सुठा कंपोज़र, मौसीकार ऐं हर साज़ जा मास्टर, ढोलक, तबलो, हारमोनियम, बाजो, अच्छा बहितरीनु कंपोज़र। अच्छा ऐं मंज़ूर सखीरानी साहब जन 15 साल बाबा सां गॾु हो। अरे वाह माशाल्लाह जेके मंसूर जेके सुपरहिट एल्बम आहिनि, जी जी उन एल्बम में जेको म्यूज़िक रिदम वग़ैरह मुंहिंजे बाबा जो हूंदो हो। अच्छा मूंखे माशाल्लाह पंहिंजो उस्ताद घर में मिलियो। अच्छा तव्हांजे घर में बिल्कुलु तव्हां जी, जी, जेका हा। सिख्या वरिती पंहिंजे बाबा साईं बाबा खां साईं वरिती वरिती। त इहो तव्हांजे बाबा साईं जो फ़ैसिलो हुयो त बाबा मां सिंगर रहियो आहियां त तूं बि सिंगर थी या तव्हांखे पंहिंजो बि शौक़ु हुयो? बसि बाबा जी क्लब हूंदी हुई, अच्छा उस्ताद बुखारी म्यूज़िकल क्लब नाले सां। अच्छा अच्छा पोइ बाबा उते म्यूज़िक जी सिख्या ॾींदो हो। अच्छा 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 उते मुंहिंजा शागिर्द काफ़ी स्टूडेंट्स ईंदा हुआ। हाँ हाँ पोइ मुंहिंजो ईअं बाए दफ़े वञणु थियो। अच्छा अच्छा वञणु थियो बाबा मूंखे चयो त बाबा तूं हिकिड़े मौसीकार जो फर्ज़ंद ही, हाँ हाँ अॼु थोरो ॻाए त ॿुधा, ॻाए ॿुधा ॾिसूं त सुर में ई, सुर में। गुर में ई हाँ या मुरागी आउट ही। हा बसि ईअं ई पोइ मां थोरो ईअं थोरो गीत झुंगारियो, झूमर बिज़ू संगत झुंगारियो त बाबा चयो यार तूं सुर में बि आहीं, गुर में बि आहीं, अच्छा ऑलरेडी रत में शामिल हो। रत में खून में म्यूज़िक तव्हांखे हा बिल्कुलु उहो मिली आहे बिल्कुलु पोइ बिल्कुलु उनजे करे उन टाइम खां वठी हा मुंहिंजी शुरूआत थी। मतलब बाबा तव्हांजे डिसाइड करे छॾियो त जेका मुंहिंजे अंदरि फन आहे उहो मुंहिंजे पुट जे अंदरि बिल्कुलु बि बाबा आहे मूंखे माना मां अॼु जे मक़ाम ते आहियां हा बाबा जे करे आहियां। हालांकि मूंखे माना मूंखे उस्ताद अब्दुल गफूर सुमरो साहब हा जन गानो ॿधो हा ऐं उहो मुंहिंजो उस्ताद आहे। अच्छा पर मां घणी सिखिया जेको टाइम जेको घर में बाबा सां हूंदो हुउसि गॾु, बाबा मूंसां शोज़ में फंक्शन में हर हर जिथे किथे गॾु हूंदो हो मूंसां। उहो त डेफिनेटली हाणे हिन महिल बाबा तव्हांजी से एज कोन्हे, ई जान छॾे एतिरी विया आहिनि। हा पर अच्छा हा पर बाबा जो कमु बाबा जो जेको बि सिस्टम आहे मां हारमोनियम प्ले कयां थो, रागदारी, बाबा बख़्शल जी मुझ महिरबानी। उन्हनि जी मतिलबु लेगेसी तव्हां रखी आहे अञा ताईं बिल्कुलु, क़ाइमु रखी आहे बिल्कुलु, त मतिलबु तव्हांजे बाबा जे थ्रू तव्हां सिखिया ऐं हुन खां पोइ बि अञा तव्हां सिखिया कंहिं खां हीअ सॼी वरिती उमिरि सिखण जी आहे। सिखण जी आहे हीअ त दरिया आहे, हिकिड़ो कतरो बि मिली वञे त क्या बात है। अरे क्या बात है माशाल्लाह इहा शइ तव्हांजे ब्लड में शुमार हुई बसि हुनखे थोरो माना जेको आहे न पॉलिश करिणो हुयो जी, जी, हा, हुई तव्हांखे कुदरती ॾात आहे मिलियल अल्हम्दुलिल्लाह। कंपोज़िशन बि तव्हां पाण कंदा आहियो बाबा जी माना चलो बाबा पाण सुठो कंपोज़र हुयो। हा हा बाबा जे करे इहो माना मूंखे बि माना हिकिड़ी गाड गिफ्ट शइ हूंदी आहे। ऐं मुंहिंजा खोड़ सारा गीत मुंहिंजी कंपोज़िशन पंहिंजी आहे, जीअं यादगिरियूं रहिजी वेंदियूं, हा यादगिरियूं रहिजी इहो मुंहिंजी पंहिंजी कंपोज़िशन हुयो। अरे वाह ऐं तोखे ॾाढो चयो तोखे कीअं विसारियां, कशिश ते मुंहिंजो मशहूरु गज़ल आहे, हा हा बिल्कुलु उहा मुंहिंजी पंहिंजी कंपोज़िशन आहे। इन खां अलावा खोड़ सारा मुंहिंजा गीत आहिनि अच्छा ऐं अॼु तव्हांखे ॿ टे कंपोज़िशन मुंहिंजूं पंहिंजियूं आहिनि, उहे बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। अच्छा 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 अगरि पाण ॻाल्हि कयूं सिंगिंग ऐं कंपोज़िशन जी न सिंगिंग त तव्हांखे हिकिड़ी कुदरती मिली न पंहिंजे बाबा जे थ्रू ऐं तव्हां पोइ हुनखे सिखियो कंपोज़िशन बि तव्हां सिखी या उहा बसि करे बसि करे बाबा खे ॾिसी करे अच्छा बाबा चवंदो त बाबा कंपोज़िशन इहा आहे जो कंपोज़िंग सोलो कमु न आहे, ॾुखियो कमु आहे, तमामु उस्ताद जो कमु आहे। हा पर बाबा चवंदो त माना काफ़ी कंपोज़र जेके वॾा वॾा माना आहिनि उन खां कॾहिं कॾहिं ग़लती थी वेंदी आहे। इहा ग़लती त मिसाल को टॉपिक मौज़ू जेको आहे जी सैड हुजे ऐं तव्हां धुन हुन त ख़ुशी जी लॻाए छॾियो, ख़ुशी जी लॻाए छॾियो मज़ो न कंदो। ईअं न आहे करिणो जेका लफ़्ज़नि खे ॾिसी उहो राग चॉइस कबो आहे, अच्छा लफ़्ज़नि खे ॾिसी त भाउ सैड गानो आहे, हिन में हे राग सही थींदो, पहिरियां राग चॉइस कंदा आहियूं अच्छा अच्छा त हिन राग मां कंपोज़ कयूं। कंपोज़ कयो हा सो अलहमदुल्ला बाबा मतिलबु जी सिंगिंग जी जेका बेस हूंदी आहे उहो कंपोज़िशन खां हूंदी आहे कंपोज़िशन जेतिरी सुठी हूंदी तव्हांजो गानो ओॾो सुठो सिंगिंग जी निकिरींदो बेस हूंदी आहे त माना सिखिया वठिबो राग जी, हा उहो त डेफिनेट राग जी सिखिया हूंदी त पोइ कंपोज़िंग ते हर ॻाल्हि तुंहिंजो अबूर थी वेंदो आहे। अलहमदुल्ला मूं बाबा खां राग जी सिखिया वरिती ऐं सॼी उमिरि तइलीम जी आहे, अञा सिखूं पिया, ॾाढो ॾुखियो जान आहे, पर मौला जा कहिड़ो एहसान आहिनि। माशाल्लाह ज़बरदस्त अच्छा फर्स्ट तव्हांजो प्रोफेशनली सॉन्ग तव्हां जेको स्टूडियो बेस रिकॉर्ड करायो उहो केतिरी एज में तव्हां करायो? मुंहिंजो पहिरियों एल्बम आयो 88 में, 88 में ई अची वियो मुंहिंजो अच्छा माना मूं उन टाइम में हिकिड़ो एल्बम कयो हुयो, हा हा जंहिं टाइम में माना अॼु त सोशल मीडिया दौरु आहे, हा उन अॼुकल्ह टाइम में ऑडियो कैसेट जो दौरु हूंदो हो, ऑडियो कैसेट जो हूंदो उन टाइम में मुंहिंजी 88 में कैसेट आई, रिलीज़ थी अच्छा हुई। अच्छा अच्छा हा ॾाढी उहा मक़बूल थी हुई। फर्स्ट टाइम जेको तव्हांजो गानो कंहिं तव्हां रेडियो में ॿुधो या कंहिं टीवी वग़ैरह ते ॿुधो कीअं तव्हांखे फील थियो? पीटीवी जो दौरु हूंदो हो, पीटीवी ते वेंदा हुआसीं, हा कलाक जा कलाक ॿाहिरि वेट करिणो पवंदो हो। अरे ऐं अलहमदुल्ला हाणे त ॾिसो त असां पंहिंजा सिंधी चैनल माशाल्लाह खोड़ अची विया आहिनि खोड़ अची विया ऐं आहिनि सोशल मीडिया दौरु थी वियो आहे, सोशल मीडिया जो हर को माण्हू अॼुकल्ह मीडिया ते अची थो वञे, पर उन टाइम में ॾाढो ॾुखियो हूंदो हो ॾाढो पाण खे माना बिल्कुलु ज़ाहिर करणु। ऐं माशाल्लाह तव्हां एॾा सीनियर आहियो एॾे टाइम खां कमु पिया कयो तव्हां खां सॼी डिटेल असां पुछंदासीं अॼु त छो जो अॼोका जेके सिंगर आहिनि न उन्हनि खे कुझु असां ॿुधाईंदासीं त तव्हांजे टाइम ते केॾी स्ट्रगल हुई, केॾो तव्हां महिनत सां अॼु हिन मक़ाम ते पहुता आहियो। अॼुकल्ह त माण्हू इलाही इज़ीली अची था वञनि इन फ्रंट, कंप्यूटर जो सोलो कमु करे छॾियो आहे हा जो बेसुर अवसर में अची वञनि। बिल्कुलु सही था चओ तव्हां। अच्छा असां चाहींदासीं प्रोग्राम जी शुरूआत त कोई सुठो गानो तव्हांजो जेको आहे पंहिंजे प्रोग्राम में बिल्कुलु शामिल मां चाहींदुसि त प्रोग्राम अहिड़ो सुहिणो प्रोग्राम आहे जी त
शाह अब्दुल लतीफ़ भुट्टाई साहब जे कलाम सां, अच्छा छो लतीफ़ सरकार जहिड़ो को शाइर ई कोन्हे, वाह वाह नो डाउट दुनिया जो वॾो शाइर नाले वारो शाह अब्दुल लतीफ़ भुट्टाई साईं सरकार जे न काफ़ी कलाम सां जी पंहिंजे न प्रोग्राम जो स्टार्ट कयूं था। हीउ कलाम जेको आहे हाँ मरहूम अब्दुल्ला कच्छी जो पुराणे दौर में ॻायल आहे। अच्छा हा, पर मूंखे ॾाढो हीउ कलाम पसंदि आयो ऐं जेको बिटशा जो अंताज़ो मेलो हुयो उन मेले में पोइ हीउ गीत मूं परफॉर्मेंस कयो छा ॻाल्हि आहे ऐं मां चए थो अॼोके हिन प्रोग्राम में बिल्कुलु 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 जी लतीफ़ शल सिंधड़ी आबाद हुजई ओ के चौके ची आया अल्लाह मुझो रत्न हुया मरती आर्य जे औलाद में मुझी पुन्हुआ मंझ पति छदे ससुई सुन में वो 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 छदे ससुई सुन में व्या आधिया जो उथी आऊं पैर न छदिया पुनल जो अला आया जान बजी जुती ओ सूरन जी सुती मुखे दई व्या ॾेर ॾुहाग जी गिला काम करे वो लिखियो ता न टरे गिला काम करे वो लिखियो ता न टरे गिला काम करे वो लिखियो ता न टरे भेनर घिन बबोर में भेनर घिन बबोर में गिला काम करे गिला काम करे वो लिखियो ता न टरे गिला काम करे वो लिखियो ता न टरे जहिड़े तहिड़े हाल सी 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 वञा पेर भरे गिला काम करे वो लिखियो ता न टरे गिला काम करे वो लिखियो ता न टरे कसा जा करीम जी कसा जा करीम जी कसा जा करीम जी कसा जा करीम जी ओ कसा जा करीम जी कहता की न करे गिला काम करे वो लिखियो ता न टरे
गिला काम करे वो लिखो ता न टरे। अदियूं शाह लतीफ़ चे भिट जो घोट लतीफ़ चे। मुर्शिद लाल लतीफ़ चे भिट जो घोट लतीफ़ चे। ओ लालऊं लाल लतीफ़ चे छल कादिर करम करे। गिला काम करे वो लिखियो ता न टरे। गिला काम करे तान टरे। भेनर घिन पपोर में भेनर घिन पपोर में गिला काम करे। गिला काम करे वो लिखो तान टरे। गिला काम करे वो लिखो तान टरे। अदियूं शाह लतीफ़ चे भिट जो घोट लतीफ़ चे। लालऊं लाल लतीफ़ चे भिट जो घोट लतीफ़ चे। ओ अदियूं शाह लतीफ़ चे छल कादिर करम करे। गिला काम करे वो लिखो ता न टरे। गिला काम करे माशाल्लाह तमाम बेहतरीन तमाम सुठो तहांजो अंदाज़ तमाम सुठी शायरी। अच्छा शायरी जो जेको इन जी तमाम बेहतरीन हुई तहांजो ॻाइण जो अंदाज़ भी तमाम बेहतरीन हो। कंपोजिशन भी तहां कई आहे सिंगिंग तहां माशाल्लाह पंहिंजी शायरी भी कंपोजिशन थियल आहे अब्दुल्ला कच्छी जी। हाँ वो तो उन्हनि जी थियल आहे पर तहां भी कंदा आहियो न। जी जी हाँ। त शेरो शायरी जी अगर पाण ॻाल्हि कयूं पंहिंजा कॾहिं कलाम पाण लिखिया आहिनि तहां? कलाम लिखिया आहिनि काफ़ी अच्छा पर नाले पंज दिन रखंदो आहियां। अच्छा पंज नाले न ॾींदा आहियो माण्हुनि खे बसि लिखी ॾेई छॾंदा आहियो। अच्छा हाईलाइट न थींदा आहियो इहो बि सुठी ॻाल्हि आहे। सही आहे। ऐं पाण तव्हां कॾहिं ॻाया आहिनि पंहिंजे लिखियल गाना? काफ़ी गीत ॻाया आहिनि। काफ़ी ॻाया आहिनि तव्हां? अच्छा अगरि तव्हांजी फर्स्ट परफॉर्मेंस जी पाण ॻाल्हि कयूं छो जो तव्हां इलाही पहिरियां खां इहा स्टार्ट कई आहे फर्स्ट परफॉर्मेंस जेका तव्हांजी स्टेज ते हुई प्रोफेशनली उन में तव्हांखे कीअं फील थियो? थोड़ा हेजिटेट हुया या ट्रेंड हुया बिल्कुलु या बाबा जी बैक ते फुल सपोर्ट हुई कॉन्फिडेंटली करे विया या थोड़ी नर्वसनेस तव्हांखे फील थी? स्टेज ते माना वॾो हुजूम थिए थो। हाँ ऐं स्टेज ते चङे भले जा वत ॾकंदा आहिनि। हाँ बिल्कुलु। स्टेज ते ॻाल्हाइण ॾुखियो हूंदो आहे ॻाइण त परे जी ॻाल्हि थी छो लाइ घणा माण्हू तव्हांखे ॿुधंदा आहिनि पर शुरू वारे टाइम में हाँ जिससे माण्हू हिजाब तोड़े हाँ हाँ पोइ मूं दरगाह खां शुरूआत कई। दरगाह का सैयद मुहसन शाह बुखारी दरगाह आहे असांजे पाड़े में दादू में छानो शाहबाद में। हाँ हाँ उन दरगाह खां हाँ उन दरगाह ते हर महीने जी इस्लामी चोॾहीं जी राति अच्छा सुफ़ियानी महफ़िल थींदी हुई। सूफियानी महफ़िल थींदी उन महफ़िल खां बाबा हाँ ड्यूटी शुरूआत कई अच्छा उतां ई शुरूआत कई। उता तव्हांजी पोइ बसि मालिकनि जी करम नवाज़ी अहिड़ी थी वई अच्छा जो हिजाब विजाब सभु टुटी विया। सभु टुटी विया। हिकिड़ो मतिलबु तव्हांजो जेको ही त तव्हां दरगाह में कयो न ठीकु आहे उन खां पोइ तव्हां जेको प्रोफेशनली फर्स्ट टाइम वारो केतिरो क्राउड तव्हांखे मिलियो परफॉर्मेंस जे लाइ? हाई क्राउड हुयो या मैनेजेबल हुयो? वॾो प्रोग्राम हुयो भान सिदाबाद जो शहर आहे। अच्छा उते वॾो हिकिड़ो माना शादी जो प्रोग्राम पर वॾो फंक्शन हुयो वॾो फंक्शन जंहिंमें अलन फ़कीर साहब हाँ ऐं ॿिया काफ़ी आर्टिस्ट हुया उन प्रोग्राम में। अच्छा त उन प्रोग्राम में माना मूंखे फर्स्ट टाइम दावत मिली अच्छा ऐं मुंहिंजी महफ़िल ॾाढी सुठी महफ़िल थी। बिल्कुलु माना उन महफ़िल खां पोइ बाबा मञो त यार हाणे हाँ तूं छो जो अगर पहिरीं ज़माने जी पाण ॻाल्हि कयूं न त उते ॿुधण वारा बि वॾा कमाल जा हूंदा हुया। हाँ लिसनर जेके हूंदा आहिनि न हाणे त ॾिसो पाण प्रोग्राम्स वग़ैरह कयूं था हाणे बि इलाही बहितरीनु माहौल आहे पर अगरि पाण पहिरियां ज़माने जी ॻाल्हि कयूं त बाक़ाइदा हिकिड़ो ॿुधण जी माण्हुनि जे अंदरि हिकिड़ी हू हूंदी हुई सलाहियत मतिलबु हू छा था ॿुधनि कंहिं तरीक़े सां। हाणे त ठीकु आहे तव्हां जेको बि ॿुधायो हलायो हली वियो ॿुधी वियो म्यूज़िक में माण्हुनि इंजॉय कयो पर पहिरियां जे दौर जो हिकिड़े हिकिड़े लफ़्ज़ खे माण्हू कैच कंदा हुया परे परे खां ईंदा हुया ताकी असां को शो ॾिसूं का महफ़िल ॾिसूं त गौर सां हिकिड़ो वॾो फोकस में हूंदो हुयो सिंगर। ऐं पुराणे दौर में असां ॻाईंदासीं
तो सानियो पुराणियूं जीबीसी टेपूं हूंदियूं हाँ हाँ वो काठियुनि में माइकूं ॿधी रिकॉर्डिंग कंदा हुआ। आय हाय हाँ उन दौर में असांजी बिल्कुलु, शुरूआत थी। बिल्कुलु बिल्कुलु अच्छा हाँ बिल्कुलु उन दौर जी त हिकिड़ी माना इलाही डिफिकल्ट चांस मिलण बि इलाही ॾुखियो हूंदो हुयो छो जो चैनल्स पाण वटि घटि हुया पीटीवी जो दौर हुयो जी, जी। त जेका तव्हां पहिरियां स्ट्रगल करे हींअर हिन मक़ाम ते पहुता हाणे तव्हां छा था सम्झो त मतिलबु केतिरी सवलाई थी आहे चाहे पोइ उहो सिंगिंग फील्ड हुजे या मीडिया जो को बि शो हुजे। हिनमहिल जेके नौजवान तबिको अचे थो या जेके नवां आर्टिस्ट अचनि था हा उन लाइ त वॾी हिकिड़ी माना प्लेटफॉर्म आहिनि। हा सोशल मीडिया दौर आहे हा। टिकटॉक जो दौर आहे हा। यूट्यूब चैनल ठाहिनि था माण्हू हा हिनमहिल तमामु आसानी आहे। ठीकु आहे असांजे टाइम में बि ॾाढी दिक़त हूंदी ॾाढो मसइलो हूंदो ऐं जॾहिं फस्ट टाइम हूअं त मुंहिंजा काफ़ी खोड़ सारा एल्बम हुआ पर KTN ते जॾहिं मुंहिंजो पहिरियों मुंहिंजो सुपर सॉन्ग आयो हा सोणी तो सिवा ही रूम छो नथो लॻे हा वाह वाह उन सोणी गीत मुंहिंजे जॾहिं KTN जे प्लेटफॉर्म तां अच्छा 3 अवार्ड खटिया ओह बेस्ट really? सिंगर बेस्ट वीडियो सॉन्ग बेस्ट मॉडलिंग क्या बात इन है हिकिड़े गीत ज़बरदस्त इहो माना माशाल्लाह मुंहिंजे लाइ वॾो हिकिड़ो एज़ाज़ हुयो। बिल्कुलु बिल्कुलु वाकई अच्छा तव्हां सां कचहरी कंदासीं असां प्रज्ञा में व्यूअर्स हींअर टाइम थी वियो आहे हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो त मोटो तव्हां ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो सर संगीत। प्रज्ञान में हिकिड़ो चकर ॿीहर तव्हांखे चऊं था भलीकार प्रज्ञान जो नालो आहे सुर संगीत ऐं असां सां गॾु मौजूदु तमामु सुठा फ़नकार बालक सिंधी साहब सां गॾु मौजूदु आहिनि तमामु सुठो तव्हांजो असां हिकिड़ो गानो ॿुधोसीं ऐं हा बिल्कुलु तमामु बहितरीनु तव्हांजो अंदाज़ हुयो। अच्छा हिकिड़ी शइ मां तव्हां खां पुछणु चाहींदसि त कॾहिं ईअं थियो आहे तव्हां किथे लाइव परफॉर्मेंस कंदा हुजो ऐं तव्हांजो मतिलबु प्रॉपर हिकिड़ो क्राउड हुजे ऐं उते तव्हांजो ऐं जेका तव्हांजी जेका टीम आहे लाइक तव्हांजा जेके बैंड्स ते वेठा आहिनि उन्हनि जो पाण में मैच न थी सघंदो हुजे ऐं उनखे मैनेज करणु ॾुखियो थी वियो हुजे। बिल्कुलु ईअं थींदो आहे पर असांजी कोशिशि इहा हूंदी आहे हा त जेको परफॉर्मेंस असां कयूं था उहो रेसियल थियल हुजे पहिरियां अच्छा छो चवनि सभु उस्ताद हिकु मिलती भेती हा जेको मिलती भेती म्यूजिशियन हूंदो आहे न पोइ असांखे दिक़त का बि न हूंदी आहे दिया ऐं जेको माना कंटिन्यू मूंसां म्यूजिशियन रहिया आहिनि न हा हा कुझु सालनि खां वठी सालनि खां हिकिड़ा ई 15 साल 20 साल मूंखे थी विया मूंसां गॾु जोड़ में अच्छा माना ईअं सम्झो त माना नंढा हुया हा उनखां पोइ शादियूं कयूं औलादी थी आहे त मूंसां गॾु आहिनि तव्हां सां गॾु हा त मिलती भेती आहियूं मिलती वेती त अलहमदुलिल्ला जिथे बि वेंदा आहियूं त पंहिंजी परफॉर्मेंस हा जेको बि नओं टम हूंदो आहे गीत हूंदो आहे उन पहिरियां रिहर्सल कंदा आहियूं असां रिहर्सल कंदा आहियो त ऐं जीअं- इलाही ज़रूरी आहे जेतिरो सिंगर पंहिंजी परफॉर्मेंस खे बेस्ट करण जी कोशिशि थो करे मोबाइल रिकॉर्ड थिए थी स्टेज ते हा किथे बि का मिस्टेक थी वञे त उहा माना वरी सरकार ऐं जो स्पेशली जेका असांजी इहा फील्ड आहे न इन में मिस्टेक्स खे घणो पिक कबो आहे हा हा हाँ सुठाइयूं जेके हूंदियूं उनखे रखंदा पर अगरि किथे ग़लती थी हिकिड़ी ग़लती थी वई उनखे न, फौरन उनखे नोट कंदा, हाईलाइट बिल्कुलु, कंदा बिल्कुलु बिल्कुलु ईअं आहे। ऐं जेतिरो तव्हांखे स्ट्रगल करणी पवंदी आहे महिनत करणी पवंदी आहे हिकिड़ो गानो परफॉर्म करण में ओतिरी ई वरी म्यूज़िशियंस खे बि करणु खपे बिल्कुलु, छो जो उन्हनि जो बि वॾो हिकिड़ो पोयां किरदारु हूंदो आहे उहो चवंदा त जंग बि हथियारनि सां हा असां हथियार इहे साज़ आहिनि साज़ आहिनि बिल्कुलु अकेलो इंसान नामुकम्मल मुंहिंजो आहे मुंहिंजो मशहूरु उसूल रहियो आहे हा त मां म्यूजिशियन सुठा खणंदो आहियां अच्छा सुठा नाले वारा सुठी माना हा उस्ताद माण्हू जेके आहिनि ऐं वॼाइण वारा। मेन कमु मां बि इहो ई सम्झंदी आहियां तव्हांजी आवाज़ त आहे ई आहे पर जेको सभिनि खां मां चवंदी आहियां न हिकिड़ो 50% अगरि किरदारु ॾिसूं था त म्यूज़िशियंस जो हूंदो आहे बिल्कुलु पोइ उस्ताद चवंदा आहिनि गाना तो बजाना गाना त वॼाना मतिलबु त राग सां गॾु रिदम ऐं इहे शयूं इहे बि ज़रूरी वॾियूं अहमियत रखनि थियूं अहमियत रखनि थियूं बिल्कुलु बिल्कुलु त इहा शइ बि इंसान जो जेको आहे न सिंगिंग फील्ड में अगरि ॾिठो वञे त इहा बि इलाही ज़रूरी आहे अच्छा अगरि ॻाल्हि कयूं तव्हां इलाही काफ़ी अरसे खां माशाल्लाह ॻायो पिया को अहिड़ो मूवमेंट तव्हांजी ज़िंदगी में आयो को अहिड़ो लम्हो आयो जेका ही तव्हांखे फील्ड डिफ़िकल्ट लॻी हुजे तव्हां चयो हुजे त न यार हाणे मुंहिंजे लाइ हिनखे मैनेज करणु थोरो ॾुखियो आहे को अहिड़ो मक़ाम को अहिड़ो पॉइंट बिल्कुलु इहो मक़ाम काफ़ी दफ़ा अॻियां ईंदो आहे अच्छा ऐं उहा ॻाल्हि अॻियां ईंदी आहे अच्छा छो हुन फील्ड में महिनत जेतिरो माण्हू करे थो न हा त ॾिठो वञे सिंधी आर्टिस्टनि जो क़दुरु न आहे क़दुरु न आहे मतिलबु सिंधी अवाम माण्हू मोहबत प्यार ॾियनि था पर जीअं पाकिस्तान लेवल जे सिंगर्स खे हा दुनिया में हा ॾिसो तव्हां सराइकी फ़नकार ॾिसो जी
जेके उर्दू ॻाइनि था फनकार उनखे ॾिसो उन्हनि खे ॾिसो त उहे दुनिया ते राज कनि था। हा असां सिंधी आर्ट सिर्फ़ु सिंध ते माना उते उते बाउंड लॻा पिया आहियूं महदूद थी विया छा आहिनि। ऐं माना हिनमहिल जेको कंप्यूटर दौर थी वियो आहे न हा इन ते एॾो माना सीनियर आर्ट्स जेके सिखियल आर्ट्स उनखे सिखियल। एॾो लॉस पियो आहे। आए हाय लास्ट इहो जो माना केॾो बि बेसरो आर्टिस्ट हुजे त मां बस मां हाणे हिकिड़े किथे रिकॉर्डिंग में वठोसि थियो हा सो कंहिं आर्ट्स हा हालांकि उहो माना नाले वारो आर्टिस्ट हो हा उन ॻायो पियो मां वेठोसि थियो अच्छा त मूंसां गॾु रिकॉर्ड मौसीक़ार में दोस्त हो वेठासीं अच्छा त मां उनखे चयो पियो मां चयो हे त सॼो बेसरो पियो थो ॻाए हा ऐं हुनजे रिदम खां बि आउट आहे रिदम आउट आहे। मूंखे चयो चुपड़ी करे वेह हे निकिरी अचे त पोइ तोखे मां ॿुधायां थो। अच्छा सच पुछो मां हैरान रहिजी वियुसि उनमें पोयां एॾो कमु माना कयो हो हुयो। बेसरो जिरबन में बेसरो ॻाई अल्लाह रिदम खां आउट ॻाई अच्छा जंहिं महिल उते वेठा चांहि वेठे पीतीसीं हा उन आर्ट्स जो साॻो कलाम हुन जेको आहे सो ट्यून मिक्सिंग करे ट्यून करे हां ट्यून ज़रिए माना कहिड़ो बेसरो सुर में अची वियो आए हाय ट्यून करे ऐं रिदम में उनखे म्यूज़िक में हा, अॻिते पुठिते करे एडिट करे हा प्ले जो कईं उहो साॻो कलाम मूंखे बि वणे पियो। असल में हुन में धुन ई सभु शयूं मिक्स एंड मैच करे त जेको मूं आहे न सोचियो त हुनखे मां चयो हाणे हेॾो अगरि सिस्टम थी वियो आहे त माना जेको सुर वारो माण्हू आहे या सॼी उमिरि लोड़ियो आहे जे सॼी उमिरि हा बिल्कुलु पंहिंजी आवाज़ खे हुन ऐं जब प्योरिटी हिकिड़े ॾींहं में आयो मिस्टर आर्ट्स थी वियो आहे हिकिड़ो कलाम ॻाया हो हा सुर में बि न हो बेसुर बि हुयो बेगुरो हुयो हा उहो गुर में बची वियो सुर में बची वियो वाह वाह ऐं आम माण्हू खे ख़बर कोन थी पए अच्छा हा आम माण्हू खे न पवंदी पर हा उन आर्ट्स जी ख़बर पवंदी आहे स्टेज ते छा ॻाल्हि आहे बिल्कुलु जेको साम्हूं लाइव परफॉर्मेंस जेको हूंदो आहे न हा घणे वीह सौ आहे ख़बर पोइ पवंदी आहे। पोइ पवंदी आहे हा बिल्कुलु इहो त बिल्कुलु आहे। ईअं आहे। अच्छा तव्हां छा था सम्झो त मतिलबु जेको पहिरियां असांजी जेका इहा फील्ड हुई सिंगिंग फील्ड महिनत घुरंदी हुई स्ट्रगल घुरंदी हुई छा मक़सदु आहे जो हाणे इहो जेको हींअर दौरु हले पियो इन में को बि फ़नकार जेको आहे मिंट में माना जेको आहे न उहो सिंगर थी थो वञे भले सुर हुजे न हुजे पर्ची सिस्टम आहे पैसे जो सिस्टम आहे या पोइ रेफरेंस हलंदी आहे छा में मतिलबु एतिरो उन्हनि खे अॼु माना आसानियूं मिली थियूं वञनि डायरेक्ट आसानी ने सभ खां पहिरियों माना उन फनकार पैसो हुजे पैसो हुजे ऐं अच्छा जेके पेसर आर्टिस्ट आहिनि हा उहे पंहिंजा गाना बना वीडियो स्टोर ते ठाराए हा टिकटॉक ते यूट्यूब ते उहो पंहिंजो जॻह ठाहे विया आहिनि ठाहे बल्कि विया आहिनि हा त जेके काफ़ी ग़रीब आर्टिस्ट आहिनि विचोल तबिके जा आर्टिस्ट आहिनि विचले हा कसम सां एॾा सुठा आर्टिस्ट मां ॿुधंदो आहियां त मुंहिंजो बुत कंडार थी वेंदो आहे। ऐं है एॾा सुठा आर्टिस्ट उन वीचारनि खे मीडिया ते मतिलबु टीवी चैनल ते बि अचण लाइ किराया भाड़ा ॿिया ख़र्च पखा उहो वीचारा उते ई पूरा था थी वञनि हा। किरायनि भाड़नि में ई पूरा था माण्हू थी ग़रीब आर्टिस्ट पंहिंजा ॿचड़ा पाले वञनि हा या ख़र्च करे ट्रैक ठाराए वीडियो ठाराए छा करे हा पोइ इन करे हू वीचारा डिसअपॉइंट था थी इन वञनि जे करे काफ़ी आर्टिस्ट रहिजी विया आहिनि। रहिजी विया आहिनि पोइ जेको आहे इन विच में जेको आहे सो वरी बेसुरनि खे ॼण प्लेटफॉर्म ख़ाली मिली वियो आहे। हा बिल्कुलु अच्छा अगरि पाण ॻाल्हि कयूं त इन्हनि खे फ्रंट ते आंदो वञे असांजा जेके सिंधी जेके वीचारा वाक़ई डिज़र्व कनि था इहा जॻह इहो मुक़ाम त उन जे लाइ छा मेन शइ ज़रूरी आहे जे उहे साम्हूं अची वेंदा ऐं उन्हनि खे घणो माना जेको आहे न उहो छा चवंदा आहिनि एतिरो इन्वेस्ट बि न करिणो पए छो जो आर्ट त आहे न असांजे सिंध जो उन जे लाइ छा शइ इम्पोर्टेंट आहे त हुजे उन अहिड़ो प्लेटफॉर्म हुजे हा जो ग़रीब आर्टिस्ट जो हा ट्रैक हा ॿियो को ख़र्च करे ठाराए हा हा उनजो वीडियो ठाराए वीडियो ठाराए उनखे प्लेटफॉर्म ते आणे हाणे अच्छा इहो इहा शइ तमामु घणी ज़रूरी आहे जीअं कैटीन जो सो शुरू वारो जेको दौरु हुयो असांजो हा 2003 हा में सुहिणी मुंहिंजा सुहिणा सनम रखई मौला भरम मुंहिंजा खोड़ सारा गीत हा हा हिन सिंध जे सुहिणे माण्हुनि तां मां घुर वञा अच्छा असां इहो जो ऑडियो सुठो ट्रैक ठाराए खणी ईंदासीं मुंहिंजो वीडियो जो टोटल ख़र्च कैटीन कंदी हुई हा बिल्कुलु बिल्कुलु मुंहिंजो ईअं जेको पहिरियों गानो सुहिणी हुयो सॼो कोहमरी बि शूट थियो हो हा मूंखे यादि आहे उन टाइम मुंहिंजी बजट हुई 40,000 रुपया वाह वाह आहे उन टाइम में उन टाइम सम्झो हिन 2003 दौर में। जा 40 लख बिल्कुलु उन टाइम पैसे जी बि क़दर जाम हूंदी हुई कैटीन ते गीतो नदीम बिरानी इहो डायरेक्टर हुयो हा उन गीत जो कोहमरी में इहो शूट थियो गानो हुनजी तव्हां लोकेशन्स ॾिसो हुनजो गाने अॼु बि तव्हां ॾिसो त तव्हांखे ॼणो उहो मज़ो ईंदो असां तव्हांजा सॼा गाना ॾिसंदा आहियूं माशाल्लाह ऐं तो तमामु सवाइ शहर अजनबी थो लॻे अच्छा। पाण खे पंहिंजो घर इहो कोहमरी बि शूट थियो हो अच्छा अच्छा वेरी उन टाइम सुठियूं बजट्स हूंदियूं हा ऐं चैनल नवां नवां आया त उनखे बि सपोर्ट हूंदी चैनल बि कमाईंदा हुआ हा 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 हिनमहिल यूट्यूब सिस्टम अची वियो आहे एग्जैक्टली बिल्कुलु इहा उन इहा खां पोइ मेन थोरो काफ़ी हा इहे ॻाल्हि वधी वियूं चेंजिंग्स आया आहिनि बिल्कुलु अच्छा तव्हां सां कचहरी कंदासीं हींअर चाहींदासीं त तव्हां असां सां गॾु आयो त तव्हांजो भरपूर फ़ाइदो असां वठूं जी, छो जो तव्हां जहिड़ा माशाल्लाह सिंगर हुजनि ऐं कचहरी में मां एतिरो हुनखे कोन कंदसि त छा था ॿुधायो हींअर तव्हां हिनमहिल मुंहिंजो ॾाढो मक़बूल हिकिड़ो ग़ज़ल आहे मुंहिंजो यादगिरियूं रहिजी वेंदियूं आहे हाय हाय तुंहिंजे कमरे जी दीवारुनि ते मुंहिंजी तस्वीरूं रहिजी वेंदियूं हे मुंहिंजी पंहिंजी कंपोज़िशन आहे अच्छा माशाल्लाह ठीकु आहे पोइ
ॾींहुं छॾे वे तूं मूंखे उन ॾींहं खां पोइ मां मरी वियो आ ज़िंदह लाश बणियो साहिल ॼण भीतर जियां को भुरी वियो यादगिरियूं रहिजी वेंदियूं यादगिरियूं रहिजी वेंदियूं यादगिरियूं रहिजी वेंदियूं यादगिरियूं रहिजी वेंदियूं तुंहिंजे कमरे जी दीवारुनि ते मुंहिंजूं तस्वीरूं रहिजी वेंदियूं यादगिरियूं रहिजी वेंदियूं यादगिरियूं रहिजी वेंदियूं जे मूं लिखियूं ऐं मूं तो लिखियूं हो जे मूं लिखियूं ऐं मूं तो लिखियूं तो जे मूं लिखियूं ऐं मूं तो लिखियूं साथी रखजा साह सांसे तहरीरूं रहिजी वेंदियूं सांसी रखजा साह सांसे तहरीरूं रहिजी वेंदियूं तुंहिंजे कमरे जी दीवारुनि ते मुंहिंजूं तस्वीरूं रहिजी वेंदियूं यादगिरियूं रहिजी वेंदियूं यादगिरियूं रहिजी वेंदियूं ख्वाब जेके ॾिठा वस गॾिजी असां ख्वाब जेके ॾिठा वस गॾिजी असां ख्वाब जेके ॾिठा वस गॾिजी असां इन सुंदर सपननि जूं ताबीरूं रहिजी वेंदियूं इन सुंदर सपननि जूं ताबीरूं रहिजी वेंदियूं तुंहिंजे कमरे जी दीवारुनि ते मुंहिंजूं तस्वीरूं रहिजी वेंदियूं यादगिरियूं रहिजी वेंदियूं यादगिरियूं रहिजी वेंदियूं
पंथ में अञा केतिरियूं ख्वाहिशूं पंथ में अञा केतिरियूं ख्वाहिशूं पंथ में अञा के खुशियूं अमानत अधूरियूं रहिजी वेंदियूं के खुशियूं अमानत अधूरियूं रहिजी वेंदियूं तुंहिंजे कमरे जी दीवारुनि ते मुंहिंजूं तस्वीरूं रहिजी वेंदियूं यादगिरियूं रहिजी वेंदियूं यादगिरियूं रहिजी वेंदियूं हे हो ज़बरदस्त माशाल्लाह तमामु बहितरीन ऐं ही शाइरी जेको आहे इलाही ज़बरदस्त हुई तव्हांखे पता शाइरी कंहिंजी आहे हाँ कंहिंजी आहे काफ़ी माण्हुनि खे ख़बर कान्हे अच्छा छो जो उन टाइम में टाइमिंग हूंदी न हाँ हाँ 4 मिंट हाँ हाँ 3.5 मिंट 4 मिंट गानो हूंदो अच्छा 5 मिंट खां मथे गानो जो मिसरो कटिजी वेंदो आख़िरी अच्छा ही मिसरो जेको आख़िरी मिसरो उन में कटिजी वियो वीडियो में अच्छा ऐं काफ़ी नाज़रनि खे ख़बर न आहे मां ॿुधाईंदो हलां हाँ त ही KTN ते जेको वॾो में वॾो ड्रामो हलियो हो हाँ बाली बाली यस अमानत मुग़ल उनजो हीरो हो हाँ 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 अमानत मुग़ल जी शाइरी आहे अच्छा 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 ओके जी, वेरी हाँ। नाइस ज़बरदस्त ये अमानत हिकिड़ो माना मुग़ल। तव्हां हिकिड़ी डिफरेंट ॻाल्हि असांखे ॿुधाई हिते मां मुंहिंजी शाइरी आहे कंपोज़िशन मुंहिंजी पंहिंजी अच्छा अच्छा जी, जी। कॉम्पोज़िशन तव्हांजी पंहिंजी हुई ही गीत अहिड़ो आहे जो सच पुछो मां काफ़ी शोज़ में ॻाईंदो आहियां या यूनिवर्सिटीज़ जेके थियनि थियूं हाँ 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 ऐं उते आख़िरी अलविदाई पार्टी हूंदी आहे जेके यूनिवर्सिटी छॾे वेंदा आहिनि अरे वाह वाह सच पुछो त माना मुंहिंजो काफ़ी उहो वीडियो काफ़ी यूट्यूब ते मौजूदु हूंदा हाँ उनमें उहे ऑडियंस जेके उहे यादूं छॾे छो इंसान जो कुझु बि न आहे रहणो इहे यादूं तस्वीरूं तव्हां मतिलबु सॼो माहौल हिकिड़ो उहो अफ़सरदा करे मां ॾिसंदो आहियां बिल्कुलु आम ऑडियंस रोईंदा आहिनि सभु बिल्कुलु हुनजा वर्ड्स ई अहिड़ा आहिनि न मूं त फोकस कोन पिए कयो मुंहिंजो मां रोई ॾींदसि अगरि मूंखे न छो जो तव्हांजो स्टार्टिंग उथण सां जेके तव्हां कुझु लफ़्ज़ चया मां सम्झी वियसि त हिते कमु थोरो जेको आहे न सेंटी वारो थी वेंदो सो बिल्कुलु माशाल्लाह वरी तव्हांजो अंदाज़ बि तमामु बहितरीनु आहे तमामु सुठो तरीक़े सां तव्हां हिनखे परफॉर्म कयो आहे अच्छा अगरि ॻाल्हि कयूं ही जीअं तव्हां शाइरी ॿुधायो त हिन शाइर जी हुई अगरि तव्हांजी इंस्पिरेशन जी ॻाल्हि कयूं एतिरा तव्हां शाइरनि जा गाना ॻाया आहिनि एतिरा तव्हां गाना जेके आहिनि परफॉर्म कया आहिनि पंहिंजी लाइफ में सभिनि खां बेस्ट शाइर तव्हांखे केरु लॻो पंहिंजे पूरे करियर में तव्हांखे लॻो हुजे त यार ही शाइर जेको आहे न कमाल हुयो मुंहिंजे लाइ लतीफ़ सरकार खां हटी करे हा अगरि शाइरनि जी ॻाल्हि कजे थी त उस्ताद बुखारी उस्ताद बुखारी शेख अयाज़ शेख अयाज़ ऐं ॿिया खोड़ सारा नाला आहिनि नाला आहिनि ठीकु आहे अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिबु आहे हा 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 अलीगुल सांगी साहिबु आहे अनवर कमरानी आहे खोड़ सारा नाले वारा शाइर उन शाइरी मूं आई आहे ऐं अच्छा। मुंहिंजो वॾो ब्रदर आहे हा हा ज़ुल्फ़कार साहिल शाहानी अच्छा अच्छा उनजा गीत मूं काफ़ी ॻाया आहिनि अच्छा अच्छा मतिलबु तव्हांजो पूरी हिकिड़ी फैमिली जेको आहे न मतिलबु सिंगिंग हुन में रिलेट करे थी सिर्फ़ु मां आहियां ॿियो मुंहिंजो ब्रदर आहे वॾो वॾो आहे हा ज़ुल्फ़कार साहिल हा हा उहो शेरो शाइरी जे हवाले सां अच्छा अच्छा हिन अच्छा फील्ड में ॿियो नंढो मुंहिंजो ब्रदर आहे दीदार शाहानी दीदार शाहानी उन कुझु टाइम कुझु साल पहिरियां हा जेको आहे सो हिकु ॿ एल्बम बि कयो हो हा हा पर पोइ वक़्त जे नज़ाकत मुताबिक़ पोइ फील्ड छॾे वियो अच्छा छॾे वियो हाणे ठीकु। एज़ ए तव्हां म्यूज़िक हुनखे- टीचर आहे म्यूज़िक कमु करे थो अच्छा अच्छा पर जीअं हाँ। प्रोफेशनल आहे प्रोफेशनली हुन कोन कयो सही अच्छा तव्हां सां अञा कचहरी कंदासीं असां तव्हांखे रेस्ट कोन था करे ॾियो वरी हिकिड़ो को गानो ॿुधायो इंशाल्लाह, तव्हां असांखे इंशाल्लाह। ठीकु आहे सो गानो तव्हां जेको शामिल छा ॿुधायो था तव्हां मुंहिंजो हिकिड़ो उस्ताद बुखारी जी ॻाल्हि बि कई हा हा त उस्ताद बुखारी असां दादू जा आहियूं हा हा ऐं उस्ताद बुखारी खे न ॻायूं इहो त थी नथो ईअं सघे थी नथो सघे वाकई ज़िका चलो ॻाल्हि आहे हर स्टेज ते हा उस्ताद बुखारी हा उहे रहंदा शाइर ई बि रहंदा। कमाल जो आहे हा ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां हा। ॿी हिकु नई ॻाल्हि त जी हीउ जेको मुंहिंजो नालो आहे बालक सिंधी बालक सिंह हा इहो नालो मूं ते उस्ताद बुखारी ऐं मंदू सिखण रखियो अरे वाह 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 ज़बरदस्त मुंहिंजो असुल नालो ज़ाहिद अली शाहानी आहे हा पोइ जॾहिं 88 वारे टाइम में मां तॾहिं जेको आहे सो
काफ़ी जेको आहे सो धरती जा गीत सिंध अमर जा गीत ॻाईंदा हुआसीं उनमें बालक सिंधी सरमन सिंधी अच्छा ओके हाणे माना मुंहिंजी स्टार्ट सरमन सिंधी स्टार्ट गॾु थी आहे अच्छा उन दौर में माना हाँ हाँ सरमद यूनिवर्सिटी में पढ़े थो त मां ॻायां थो अच्छा उन दौर जबरदस्त खां वठी त त हू बालक हुया सिंधी सरमन सिंधी ऐं तव्हांखे बालक सिंधी जन हा। तव्हां नंढड़ा हुया एज में हा त मुंहिंजो बालक सिंधी नालो माना रखियो उस्ताद बुखारी वाह वाह ऐं मंदू साहब छा ॻाल्हि आहे ज़बरदस्त हाणे पोइ त उस्ताद मुंहिंजे लाइ बुखार जो प्राउड मूवमेंट्स आहिनि तव्हां वेठा आहियो महिरबानी असांखे। उस्ताद जो गीत आहे हा चंपा तुझा चपड़ा अच्छा मोती दंद महफिल में मगी पया तुझा सुगंध के महबूबी कोठते मिड़िया मोहब्बत बंद हमेशा रहंद शोभ बुखारी सूहजी तुझी महफिल में मां किथे वेहा तू जिते चई वनी उते वेहा महफिल में मां किथे वेहा तुझी महफिल में मां किथे वेहा तू जिते चई वनी उते वेहा तू जिते चई वनी उते वेहा ताज के जो झलिया छो झोलीअ में ताज के जो झलिया छो झोलीअ में ताज के जो झलिया छो झोलीअ में तू जुती दे त मां झले वेहा तू जुती दे त मां झले वेहा जिते चई वनी उते वेहा जिते चई वनी उते वेहा तुझी महफिल में मां किथे वेहा तुझी महफिल में मां किथे वेहा तू जिते चई वनी उते वेहा तू जिते चई वनी उते वेहा तुझे पारे में थी सुजे जन्नत तुझे पारे में थी सुजे जन्नत तुझे पारे में थी सुजे जन्नत तुझे चाही तमा लड़े वेहा तुझे चाही तमा लड़े वेहा जिते चई वनी उते वेहा जिते चई वनी उते वेहा प्यार ॾाढो पवे महांगो थो प्यार ॾाढो पवे महांगो
उस्ताद थो करे वे हाँ वो बि उस्ताद थो करे वे हाँ तूं जिते चई वञी उते वे हाँ तूं जिते चई वञी उते वे हाँ तुंहिंजी महफ़िल में मां किथे वे हाँ तुंहिंजी महफ़िल में मां किथे वे हाँ तूं जिते चई वञी उते वे हाँ तूं जिते चई वञी उते वे हाँ तूं जिते चई वञी उते वे हाँ ज़बरदस्त माशाल्लाह इलाही शाइरानो अंदाज़ आहे तव्हांजो ऐं असांजी तव्हांखे ख़बर आहे न असांजे शो जी टाइमिंग छा आहे मतिलबु राति जो टाइम आहे ऐं राति जे टाइम ते वरी अहिड़ी शाइरी अहिड़ी मौसीक़ी हुजे त मतिलबु सम्झो तव्हां पूरे ॾींहं जो जेके माण्हुनि जा हू हूंदा आहिनि न सॼे ॾींहं जी थकावट हूंदी तव्हां अहिड़ी मौसीक़ी ॿुधे त माना सफ़ा सम्झो मौली उस्ताद लफ़्ज़ कहिड़ा आहिनि हा त तुंहिंजे पाड़े में थी सुजे जन्नत वाह वाह तूं जे चाहीं त लॾे वे हाँ आए हाय 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 छा ॻाल्हि आहे पहिरियों मसरोस त हा ताज कंहिंजो झलिया छो भली वॾो ताज हुजे दुनिया लाइ हा हा ताज कंहिंजो झलिया छो झोलीअ में हा माना उहो ताज मुंहिंजे लाइ का को अहमियत कोन थो रखे अहमियत कोन थो रखे तूं पंहिंजी जुती ॾे मां झले विया छा तुंहिंजी जुती अहमियत रखे थी अल्लाह अकबर उस्ताद बुखारी छा ॻाल्हि आहे ज़बरदस्त प्यार ॾाढो पवे महांगो थो हा पोइ बि उस्ताद थो करे वे हाँ करे विया अल्लाह माशाल्लाह छा शाइरी आहे ऐं चवंदा न त शाइरी में त हिकिड़ो दम आहे ई आहे पावर आहे वरी हुनखे जेको तव्हां परफॉर्मेंस ॾियो पिया जे तरीक़े सां तव्हां हुनखे ॻायो पिया त बहितरीनु हिकिड़ो ज़बरदस्त तव्हांजो अंदाज़ आहे तव्हां सां कचहरी कंदासीं अञा मज़ीद असां पर हींअर व्यूअर्स प्रोग्राम में टाइम थी वियो आहे हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो त मोटे तव्हां ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो सुर संगीत ओ लाम्या हो लाम्या ला वो हो ला वो अल्लाह मतलब रखी मन में थी यार हले यारी ओ चार ॾींहं चाह जा पंजे ॾींहं खुआरे मोहम्मद अली शाहज़ारी मुंहिंजी आहे माण्हुनि खां ओ ज़ालिम ज़मानो ज़ालिम माण्हू ज़ालिम ज़मानो ज़ालिम माण्हू मतलब जी दुनिया मतलब जी दुनिया मतलब जी यारी दो बाह ज़ारी ज़ारी ऐ दो बाह ज़ारी ज़ालिम ज़मानो ज़ालिम माण्हू मतलब जी दुनिया मतलब जी दुनिया मतलब जी यारी दो बाह ज़ारी ज़ारी है दो बाह ज़ारी 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 दो बाह ज़ारी 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 दो बाह ज़ारी
अथारा भाऊ गुसे थो हो अल्लाह अथारा भावुक से तो को न सोचाई केर पाली दो को न सोचाई केर पाली दो बचड़न जी खारी तो बाह सारी सारी है तो बाह सारी सारी जालिम जमानो जालिम मानू मतलब जी दुनिया मतलब जी दुनिया मतलब जी यारी तो बाह सारी है तो बाह सारी सारी घर मां कठियाई पोढ़ीअ माउखे घर मां कठियाई ज़ाल आ प्यारी तो बाह सारी सारी है तो बाह सारी सारी जालिम ज़मानो जालिम माण्हू जालिम ज़मानो जालिम माण्हू मतलब जी दुनिया मतलब जी दुनिया मतलब जी यारी तो बाह सारी सारी है तो बाह सारी बाहूं बधी सिरड़ो झुकाए इच्चीअ में गारी तो बाह सारी सारी है तो बाह सारी जालिम ज़मानो जालिम माण्हू जालिम ज़मानो जालिम माण्हू मतलब जी दुनिया मतलब जी दुनिया मतलब जी यारी तो बाह सारी सारी है तो बाह सारी सारी वाह 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 छा ॻाल्हि आहे ज़बरदस्त
ज़बरदस्त माशाल्लाह। ऐं तव्हांजो जेको हिकिड़ो ॻाइण जो हूअं त तव्हांजो तमामु अंदाज़ बहितरीनु रहे, पर हींअर मूं तव्हांजी थोरी परफॉर्मेंस बि ॾिठी। जी, जी, महिरबानी, माशाल्लाह तमामु बहितरीनु, तमामु सुठो हिकिड़ो तव्हांजो आवाज़ु आहे। शाइरी जेका तव्हां हींअर ताईं मुंहिंजे प्रोग्राम में ॻाई आहे, कमाल ॻाई आहे। महिरबानी, बसि सम्झण जहिड़ो हुजे माण्हू ऐं लिसनर सुठो हुजे। छो मुंहिंजी माना हमेशह कोशिशि रही आहे त मां सुठो मैसेज, छो फनकार मैसेज ॾींदड़ आहे न, मैसेज ॾींदड़ आहे, बिल्कुलु। हिन जा न काफ़ी मिसरा मां कटे वियो आहियां। अच्छा जो को मिसरो ॾाढो प्यारो आहे, उहो महफ़िल में ॻाईंदो आहियां। अॼु टाइमिंग जे करे 3 मिसरा मूं ॻाया आहिनि, हिन 6 मिसरा आहिनि। 6 मिसरा आहिनि। हिन जो मिसरो ॾाढो बहितरीनु आहे त 500 मण हुई कणक हारीअ जी, वाह वाह। 500 मण हुई कणक हारीअ जी, हा वाह वॾेरा लेखो तुंहिंजो कर्ज़ी थियो हारी, अल्लाह तोबह तोबह ज़ारी अल्लाह 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 सफ़ा ज़ुल्म आहे वाक़ई में तमामु बहितरीनु। ऐं जेको आहे सो हिकिड़ो ॾींहुं पूरो रखंदासीं, तव्हांजो पूरो इहो गानो ॿुधंदासीं, छो जो तव्हां जेके कुझु मिसरा ॿुधाया इहे बि कमाल हुआ माशाल्लाह सां। अच्छा अगरि ॻाल्हि कयूं, तव्हां हींअर माशाल्लाह हिकिड़ो तमामु बहितरीनु अंदाज़ में पिया ॻायो। हींअर तव्हांखे इलाही वक़्तु बि थी वियो आहे, हिकिड़ो अरसो थी वियो आहे, ऐं हर क़िस्म जी शाइरी तव्हां ॻाई आहे, हर अंदाज़ में तव्हां ॻाया, हर मंच ते तव्हां ॻायो आहे। हाणे तव्हांखे माण्हू अप्रोच कंदा आहिनि त असांखे तव्हां सिखिया ॾियो, असांखे तव्हां सेखारियो, या तव्हां अञा सेखारियो पिया माण्हुनि खे? बिल्कुलु काफ़ी दोस्त ईंदा आहिनि, पोइ एज़ ए फ्रेंडशिप में। अच्छा हुन मुंहिंजो मां पाण सिखां बि थो, छो ही माना उस्ताद माण्हू सॾाइणु वॾी ॻाल्हि आहे, पर असां उहो पेरनि जी खाक कयूं उस्तादनि जी। अच्छा ऐं हीअ ॾाढी ॾुखी फील्ड आहे, अच्छा सॼो माण्हू सिखे थो। हा और अलहमदुलिल्लाह एतिरो तजुर्बो थी वियो आहे, जेको कलाम ॻायूं था बाबा कहिड़ो राग आहे, कहिड़े ठाठ मां आहे, हा या कोई बि गीत हले थो बाबा हीउ गीत फां राग मां आहे, हा अलहमदुलिल्लाह उस्ताद खां सिखियाऊं ओतिरो, हा हा पर अञा हीअ फील्ड सॼी उमिरि सिखण जी आहे। अच्छा जिते बिल्कुलु तव्हां मैडम आपदापुर जिते अञा सिखूं पिया, हा त असां त मिटी पेरनि जी खाक आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु उनजे करे बाक़ी काफ़ी दोस्त काफ़ी आर्टिस्ट अहिड़ा आहिनि जिनखे जेको आहे सो मूं प्रोमोट कयो आहे। अच्छा अच्छा जीअं नौजवान नई टही में कामरान सोलंगी अच्छा अच्छा मुंहिंजो प्यारो दोस्त बि आहे, ऐं मूंसां कराची में अॼु बि गॾु आहे मूंसां। अच्छा अच्छा त कामरान सोलंगी खे बि पहिरियों गीत रिकॉर्ड कराइणु, मुंहिंजो कंपोज़ करणु, अच्छा उनखे प्लेटफॉर्म ते टेलीविज़न ते आणण कर मुंहिंजी कोशिशि हुई तव्हांजी कोई एज़ ए फ्रेंडशिप में। मूंखे काफ़ी शागिर्द कर, मां शागिर्द न दोस्ती में जेको, पर इहो आहे जो हिकु लफ़्ज़ जो उस्ताद हूंदो आहे, हिकु लफ़्ज़ जो। हा बिल्कुलु उस्ताद हूंदो आहे, पोइ सॼी ज़िंदगी उहो तव्हांजो हालांकि मंदूर सिखण सां सेखारियो न आहे, पर असां मंदूर सिखण खे ॾिसी करे माना बचपन खां वठी ॿुधोसीं, हा हा त काफ़ी हंधनि ते माना जीअं मुंहिंजो सुहिणी गीत हो या काफ़ी अहिड़ा गीत आहे त माण्हू चवंदा यार मंदूर सिखण जी नौजवानी वारो जेको आवाज़ या हेयर स्टाइल, असां मुंहिंजे आवाज़ में असांजे किथे न किथे कम में उनजी ख़ुशबू ईंदी आहे मंदूर सिखण जी। वाह वाह बिल्कुलु असां उनखे फॉलो कयो आहे, असां उनखे ॾिसी अलहमदुलिल्लाह लेजेंड आर्टिस्ट आहे, ऐं असांजो पंहिंजो अज़ीज़ आहे, मुंहिंजो मामा थी। ऐं तव्हां उन शइ खे यको बरक़रार बि रखियो आहे। ॾिसो जेको तव्हां सिखियो आहे, जंहिंसां तव्हांजो स्टार्ट थियो आहे, तव्हां उनखे ई खणी हलिया आहियो। तव्हां ट्रेंड खे ॾिसी करे पंहिंजो हिकिड़ी उहो जेको तव्हांजो हिकिड़ो अंदाज़ आहे उनखे चेंज न कयो आहे। छो जो काफ़ी माण्हू हूंदा आहिनि न, चवंदा आहिनि त बाबा जैसा देस वैसा भेस, ऐं जहिड़ो हींअर माहौल हले पियो, जहिड़ो हिसाब किताब हले पियो, त असां उन में ढलिजी वञूं। तव्हां पंहिंजो उहो ई स्टार्टिंग वारो हिसाब रखियो आहे, उहो ई तव्हां अंदाज़ रखियो आहे पंहिंजो, उनखे तव्हां चेंज न आहे कयो, उन में तव्हां कॉम्प्रोमाइज़ न आहे कयो। बिल्कुलु। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाईंदो हलां, अॼु प्लेटफॉर्म ते छो KTN जो प्लेटफॉर्म असांजे माना सम्झो त कैसेट जी दुनिया खां हटी करे माना मीडिया जो दौरु आयो, त KTN असांजी सुञाणप आहे। बिल्कुलु माना मुंहिंजी मां चवां थो त KTN कशिश ते मुंहिंजा सुपर सॉन्ग आया, ऐं KTN कशिश जे करे असांखे ॾाढियूं मोहबतूं मिलियूं, सॼी सिंध में अॼु ताईं मोहबतूं मिलनि पियूं, उहे गीत जेके ॻायूं पिया अॼु ताईं बि। त हाणे मुंहिंजी इहा कोशिशि आहे, अलहमदुलिल्लाह सिंधी त पूरी सिंध में मोहबतूं ॾियनि था, पर मुंहिंजी हाणे कोशिशि आहे थोरो उर्दू खे ऐं सराइकी जेका ॾेढी सराइकी, ऐं असांजी ॿोली पंहिंजी सराइकी आहे, असां बेसिकली शहाणी आहियूं। बिल्कुलु असांजी अपनी ॿोली सराइकी, असां सराइकी ॻाल्हाईंदे हुए, असां बि ॻाल्हाईंदे हूंदे आहियूं, असां घर च सराइकी ॻाल्हाईंदे आहियूं। सराइकी में न ॻाल्हायो, मैं थोरा ॿुधायो वञी न बिल्कुलु तोसां न ॻाल्हाए सां। असल ॻाल्हि इहा आहे न त असां सराइकी च बि इलाही ॿोलियां आंदिया पिया आहिनि, असां सिंधी सराइकी आहियूं। अगरि सिंधी च ॻाल्हि करूं त सिंधी च इलाही ज़ाता अहिड़ा आहिनि जेके सराइकी ॻाल्हाईंदा हूंदा आहिनि, त सम्झो तोसां जितला बि सिंधी ॻाए महिल ताईं उन को त माणे पसंदि किथे, पर वाकई अगरि असां सराइकी च गए सराइकी च ऐं उर्दू च इंशाल्लाह कोशिशि हुन नवां मेरा कम हलंदा पे। हाँ हाँ अच्छा इंशाल्लाह नाज़रीन जल्द ॾिसनि इंशाल्लाह। अच्छा अच्छा मैं हिकिड़ी शइ ॾिठी त मेरे प्रोग्राम्स माशाल्लाह 90% सराइकी में को मिलन, जेसि ताईं मैं कम किते जितने मेरे सिंगर आहिनि सराइकी आहिनि, ऐं मैं मतिलबु हू बि अगरि इलाही प्रोग्राम्स किते मैं इहा डिस्क्लोज़ कान कई आम ॻाल्हि त मैं घर च सराइकी असां ॻोठ वेंदो सर ॻोठ मोंदरे लुकमान शान दा ॻोठ दादू को बिल्कुलु वेझो है। अच्छा 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 कच्चे दा इलाइका है, एमल मना सदा इलाका पानी च आगे उथे बोर्ड आ गई है, बोर्ड आ गई है। लुकमान शानी मेरा अपना अबे दादा ॻोठ है। अच्छा अच्छा उथे में दसन सा हां
असां सिंधी ते हिरियलूं ॻाल्हा ॻाल्हा शहर हिरियल सिंधी कयूं, हा। उन में वेंदो न हा। पिछे माना सराइकी ॻाल्हा ॻाल्हा सिंधी शुरू थी वेंदूं अगरि सिंधी जी ॻाल्हि जवाबु कोन ॾिसूं अच्छा सराइकी ॻाल्हि पिछे जवाबु इहो ॾिसूं थींदा हूंदे असां बि अपने ॻोठ वेंदे हूंदे नी उते असां को ट्राई लैंग्वेजिस हूंदा आहिनि हिकिड़ी त सराइकी ॿिया सिंधी वल उर्दू ॻोठ वाले खे न तुसां हो कहिड़ी क़ौम दे हिकिड़ी क़ौम असांखे ॿुधायो सराइकी माशाल्लाह सिंधी ॿोली मिठाई मिठी है मिठी है। पर सराइकी ॾाढी मिठी है पर सिंधी सराइकी जॾहिं ॻाल्हाईंदे हो न हूंदा हिकिड़ो अटो नहीं अपना है बिल्कुलु अंदाज़ ही सराइकी दा अपना है सो सराइकी जी बि इलाही ॿोलियां आ वेंदियां हूंदा आहिनि पर मैं तुसां न जेको ॻाल्हायो नी मेरे लॻंदा पे त तुसां दी मेरी ऑलमोस्ट मैच है बिल्कुलु मैच है हाँ हाँ बिल्कुल ये बोली बिल्कुल क्योंकि इन जी बि इलाही आंदिया हूंदे आहिनि बिल्कुल कुछ जेके अल्फाज हूंदे आहिनि इलाही डिफरेंट हूंदे आहिनि बिल्कुल डिफरेंट हूंदे आहिनि हाँ जी जी बिल्कुल सो चलो इलाही मेरे को सुठा लगा तुसां भी सराइकी हो महिरबानी महिरबानी मैं थोड़ा ॿुधा झलक ॾिठी हुयमि अच्छा सराइकी ॻाल्हि में क्या मैं वैसा हाँ तुसां सराइकी तुसां को अलावा भी दूसरा एडे सिंगर्स आहिनि जेके सराइकी जी, जी, हिन। बिल्कुल, बिल्कुल, हाँ त इहो त हिकिड़ा माना सुठा कम थी के ॾाढा त सराइकी मिल पे वेंदे जी, जी, बिल्कुल। आपत ज अच्छा हुन हिकिड़ा कम करे ॾियो सराइकी ते महिल तुसां करण वारे हो न कमिंग सून करण हाँ, वाले coming। त फिलहाल असां हिकिड़ा सिंधी गाना ॿुधियो जॾहिं तव्हां तुसां सराइकी एल्बम लॉन्च थी सी पीछे भी तुसां आया हुयसि बिल्कुल 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 इंशाल्लाह इंशाल्लाह ओके सो के पे ॿुधंदो हिनमहिल मेरा तमामु हिकिड़ा सिंध अमर ते ॾुखिया वक़्तु आंदे जे ॿोॾां सैलाब हाँ पहलू भी हिनमहिल भी हाँ। अल्लाह साईं असांजे सिंध अमर को अपनी पनाह च रखेसीं आमीन आमीन ऐं मां सिंधी में चवां त मुंहिंजी असांजे सिंध अमर खे हाँ। अल्लाह साईं पनाह में रखंदो हाँ ऐं उनजे लाइ हिकिड़ी दुआ मां पेश कंदुसि बिल्कुल 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 ज़रूर मां सिंध अमर जा दुआ आहे हाँ ऐं मुंहिंजो हीउ गीत ॾाढो मक़बूल बि आहे अच्छा। हे टॉप ट्रेंड ते हलियो आहे अच्छा माशाल्लाह ए सिंध मां थो वचन कयां मां तुंहिंजी सींध सजाईंदुसि ऐ तुंहिंजी मिटीअ खे सुरमो सम्झी मां पंहिंजी अखियुनि में पाईंदुसि छा ॻाल्हि आहे तुंहिंजी ज़बरदस्त मिटी अज़मत वारी मुंहिंजी सिंधड़ी भागन वारी ऐ ईअं चए थी दुनिया सारी सिंध धरती शाल जरकी तूं सदा मुंहिंजी सिंध खे शल को कोसो वाव न लॻे आमीन आमीन अलाह साईं आमीन, इन इंशाअल्लाह। सैलाबनि खां इन तूफ़ान खां असांजे सिंध अमर खे पंहिंजी पनाह में रखे पनाह में रखे। उन दुआ खे नज़र रखंदे हाँ ही कलाम मां बिल्कुल बिल्कुल सिंध ज़रूर, अमर जे नाले बिस्मिल्लाह। कयां थो ठीक है तुंहिंजी मिट्टी अज़मत वारी मुंहिंजी सिंधड़ी भागन वारी ईअं चए थी दुनिया सारी सिंध धरती शाल जरगी तूं सदा तुंहिंजी मिट्टी अज़मत वारी मुंहिंजी सिंधड़ी भागन वारी ईअं चए थी दुनिया सारी सिंध धरती शाल जरगी तूं सदा साबा सब संग तुझा प्यार निखरी ही रंग तुझा ही धड़ियूं ऐं दंग तुझा मुझी सिंधड़ी शाल मुर्गी तूं सदा मुझी सिंधड़ी शाल मुर्गी तूं सदा सिंध अम्मा थो वचन कयां मां तुंहिंजी सींध सजाईंदुम सिंध अम्मा थो वचन कयां मां तुंहिंजी सींध सजाईंदुम तुंहिंजी मिटीअ खे सुरमो सम्झी मां पंहिंजी अखियुनि में पाईंदुम सिंध अम्मा थो वचन कयां मां तुंहिंजी सींध सजाईंदुम तुंहिंजी मिटीअ खे सुरमो सम्झी मां पंहिंजी अखियुनि में पाईंदुम तूं महान आहीं जी चल मुंहिंजी मां तुंहिंजा गीत बि ॻाईंदुम ओ जी चल मरदे दम ताईं मां तुंहिंजा नारा लॻाईंदुम तुंहिंजी मिट्टी अज़मत वारी मुंहिंजी सिंधड़ी भागन वारी अचे थी दुनिया सारी सिंध धरती शाल जरगी तूं सदा तुंहिंजा माग मकान वसन ही काछो ऐं लाड़ उतर सभु तुंहिंजा माग मकान वसन ही मौज भरियो मेहरान वहे सिंधू
सूअ जा किनारा शाद हुजनि तुंहिंजी मिट्टी अज़मत वारी मुंहिंजी सिंधड़ी भागन वारी अचे थी दुनिया सारी सिंध धरती शाल जरगी तूं सदा होशू है मुँह चढ़ा झुंग जवान जियन ही तू लिहतो दा होशू है मुँह चढ़ा झुंग जवान जियन ही टोपी अजरक वारस दी सब माण्हू मर्द महान जियन तुझी मिट्टी अज़मत वारी मुझी सिंधड़ी भागन वारी अचे थी दुनिया सारी सिंध धरती शाल जरगी तूं सदा बाबा सब संग तुझा प्या निखरी ही रंग तुझा ही धरियूं ऐं दंग तुझा मुझी सिंधड़ी शाल मुर्गी तूं सदा ओ मुझी सिंधड़ी शाल मुर्गी तूं सदा ओ मुझी सिंधड़ी शाल जरगी तूं सदा वाह 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 ज़बरदस्त माशाल्लाह तमामु बहितरीन ऐं तमामु सुठो इन जा जेके तव्हां कुझु ॿोल बि असांखे ॿुधाया वरी हुनखे जीअं तव्हां परफॉर्म कयो माशाल्लाह तमामु बहितरीन ऐं जेका तव्हां दुआ घुरी आहे इंशाल्लाह असांजी सिंध खे कॾहिं को सुवाह न आमीन आमीन सुमा आमीन आमीन सो तव्हां सां कचहरी बि कंदासीं ॿिया बि कलाम तव्हांजे प्रोग्राम में शामिल कंदासीं व्यूअर्स हींअर प्रोग्राम में टाइम थी वियो आहे हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो त मूं वटि ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो सुर संगीत प्रोग्राम में हिकिड़ो चकर ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार ऐं ख़ुशामदीद सो यकीन कयूं था त तव्हांखे अॼोको प्रोग्राम असांजो पसंदि आईंदो छो जो असां हिन में जेके बि गाना ऐड कया आहिनि जेके बि शाइरी असां हिन में तव्हांखे ॿुधाई आहे हिकिड़ो तव्हां मतिलबु हिकिड़े अरसे खां ॿुधंदा हूंदा ऐं जेको आहे अगरि तव्हां बेस्ट लिसनर आहियो त डेफिनेटली तव्हांखे जेको आहे अॼोको प्रोग्राम पसंदि आयो हूंदो असांजो असां सां गॾु बालक सिंधी साहब मौजूदु आहिनि हीअं प्रोग्राम में अच्छा तव्हां खां अगरि मां हिकिड़ी ॻाल्हि पुछां जीअं त मतिलबु हींअर तव्हां सॼो दौरु ॾिसो पिया छो जो पहिरियां वारा जेके सिंगर्स हुया या पहिरियां वारा जेके शाइर हुआ उहे त लेजेंड्स हुया ठीकु आहे पर हाणे अगरि असां ॻाल्हि कयूं हाणे हिन टाइम जी तव्हांखे लॻे थो तव्हां जेके पहिरियां सिंगर्स हुया जेको हिकिड़ो उन्हनि नालो कमायो सिंध जो जंहिं नालो रोशन कयो जंहिं असांजी सिंध खे प्रॉपर रिप्रेज़ेंट कयो हाणे उहो कोई ॿियो बि करे थो उन्हनि जी जेका माना कारकरदगी उहो करे विया हाणे त न्यू जनरेशन आहे तव्हां कंहिंखे था सम्झो कहिड़ा सिंगर्स आहिनि जेके हींअर ताईं सिंगिंग खे हिकिड़ो सुठे तरीक़े सां अदा कनि पिया असल में छा आहे त हिनमहिल पहिरियां कंपनी कैसेट सिस्टम हूंदो कैसेट कल्चर हूंदो कैसेट सिस्टम ख़तमु थी वियो त उनखां पोइ हाणे जेको दौरु आहे यूट्यूब जो दौरु आहे माण्हू रहिजी वियो आहे जेको अञा प्रोफेशनली बेस्ट थो ॻाए बिल्कुलु असां सिंध में सॼी सिंध भरी पिया थी सुठा सिंगर मां कंहिंजा नाला खणा अच्छा तमामु सुठा आहिनि पर हिनमहिल जेको आहे सो मां ईअं खणी चवां त जेके सुर खां हटी करे फनकार आहिनि उहे जेके तमामु घणो अॻियां अची विया आहिनि ऐं सुर वारा फनकार जेके आहिनि थोरो पुठिते थी विया आहिनि इहो वॾो मूंखे माना ख़्यालु नज़र थो अचे ऐं अगरि तव्हांखे हिकिड़ो ॾींहुं असां पूरी म्यूज़िक इंडस्ट्री जो पावर ॾेई छॾियूं त तव्हांखे पूरी इंडस्ट्री जो असां पावर ॾिनो आहे हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हां हिन में कुझु बि चेंज आणो कुझु बि नवाण आणो या का बि शइ ऐड कयो त सभिनि खां पहिरियां तव्हां छा चेंजिंग्स आणींदा हिन म्यूज़िक इंडस्ट्री में चवंदी माना शाइरी जो वॾो माना सिस्टम आहे त शाइरी पहिरियां जेका थींदी हुई उहा मयारी शाइरी हूंदी हुई ऐं हाणे बसि इहो जो माना जेको शाइर न आहे त सम्झ शाइर आहे छो पैसा ॾेई करे बाबा नालो हणायो शाइरी में वग़ैरह वग़ैरह सो असुल में छा आहे त असुल जेके शाइर आहिनि अॼु बि वठान थिया पर उन शाइरी
माना मंज़र आम ते घटि पई अचे मंज़र आम ते घटि पई अचे त तव्हां मतिलबु उन्हनि खे अॻियां उनखे अॻियां कंदो साईं जेके आर्टिस्ट आहिनि जीअं असां मंदू सिकंद साहब लेजेंड आर्टिस्ट आहे बिल्कुलु उहे त हुया न हा शमन अली मिराली साहब आहिनि खोड़ खोड़ सारा नाला आहिनि खोड़ सारा नाला जेके माना ममता लाशार साहब आहे उहो माशा सुठो कमु करे पियो हा हा त अहिड़ा खोड़ सारा नाला आहिनि जेके हिनमहिल बि कमु सुठो कनि था पिया हा हा पर उहा जो मुंहिंजा ॾिसण वारा या ॿुधण वारा उहे घटिजी जीअं माना घटिजी विया आहिनि व्यूअरशिप उनजी घटिजी वई आहे घटिजी वई आहे ऐं अलाए छो असांजी जेका ॿुधण वारा आहिनि न हा हा उनजी ॿुधण जी जेका मेच्योरिटी आहे ॿुधण जो जेको उहो चेंज थी वियो आहे मतिलबु तव्हांखे ईअं लॻे थो अगरि ही यूट्यूब बंदि थी वियो ऐं सोशल मीडिया जा जेके एक्टिव प्लेटफॉर्म्स आहिनि इहे ख़तमु थी विया त असांजा जेके वाक़ई डिज़र्व कनि था म्यूज़िक इंडस्ट्री खे उहे साम्हूं अची वेंदा ऐं हू जेके हींअर उहे अचण लाइ हिनमहिल अची सघनि था हा पर उनजी सुस्ती चवां त छा चवां हा हा सभिनी खे अचणु घुरिजे मां त सभिनी खे छो काफ़ी टाइम मां बि हिन फील्ड खां थोरो आउट रहिया आहियो आउट रहण जी वजह हुई अच्छा अच्छा जो मुंहिंजो जवान पुटु ज़ाकिर अली जो माना इंतकाल थी वियो अच्छा 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 उनजे करे माना 2 साल माना हिन में सिलसिले में हुउसि उनखां पोइ काफ़ी साल माना गैप अची वियो 4-5 साल जे विच में गैप अची वियो त उन गैप जो हाणे भरा करिणो आहे भरा करणो उनखां पोइ मूं खोड़ सारा एल्बम कया आहिनि कमु कयां पियो अच्छा ऐं काफ़ी सारा हाणे मुंहिंजो अॼु बि रिकॉर्डिंग आहे अच्छा अॼु बि नवनि गीतनि जी रिकॉर्डिंग आहे अच्छा अच्छा मां सुठी कंपोज़िशन नई कंपोज़िशन नवां गीत हा हा असुल में जेको ॿुधण वारे खे तव्हां शइ ॿुधाईंदो उहो उनजो आदी थी वेंदो आदि थी वेंदो त बिल्कुलु सुठा आर्टिस्ट काफ़ी सारा सरमत सिंधी त जान छॾियो अदा अहमद मुगल असांजो दोस्त आहे उहे बि कोन था नज़र उहे त काफ़ी आर्टिस्ट माना ॼण पोइ पिच ख़ाली छॾे विया न पिच ख़ाली छॾे उहा पिच विया ॿियनि चे भरी हा ॿियनि सभु आर्टिस्ट असांजे सिर जो ताज आहिनि हा मां सभिनि सां प्यार कंदो आहियां मुमताज़ मोलाई दोस्त आहे पहिरीं पहिरियों दोस्त अच्छा, अच्छा, आहे माशा खे मोला इज़त ॾिनी आहे अहिड़ा खोड़ सारा आर्टिस्ट आहिनि उनखे मोला प्लेटफॉर्म ॾिनो आहे सुठी इज़त ॾिनी आहे हा हा जंहिंजी मोला इज़त कई आहे असांखे उनजी इज़त करणु खपे इज़त करणु खपे पर असां मां चवंदुसि ॿुधण वारे खे त कुझु जेके असांजा लेजेंड आर्टिस्ट आहिनि उनखे बि ॿुधो ॿुधो पर उन में असांजे आर्टिस्टनि जी ग़लतियूं आहिनि ठीकु आहे उहो प्लेटफॉर्म असां माना ख़ाली छॾे चुप करे वियासीं हा चुप बिल्कुलु करे न आहे पहिरियों कमु करिणो आहे कमु करिणो आहे हा त छो जो इहो फील्ड ई अहिड़ी आहे न हिन में तव्हां 2 ॾींहं गायब हुया तव्हां मतिलबु ॼण हुया ई कोन जो दिखता है वो बिकता है जो बिकता है बिल्कुलु हीअं ई आहे न एग्ज़ैक्टली स्क्रीन ते माण्हू हूंदो हा माण्हू जे ज़हन में हूंदो ज़हन में स्क्रीन तां गायब थी वियो हा हा सुठा सटासी जो गुमनाम थी विया अच्छा हाणे अगरि असां ॻाल्हि कयूं माशाल्लाह तव्हां इलाही सीनियर आहियो ऐं हिकिड़े अरसे खां तव्हां ॻायो पिया ठीकु आहे ऐं नई पीढ़ी में बि असांजा काफ़ी अहिड़ा आहिनि जेके अची था वञनि ऐं काफ़ी असांजा यंगस्टर्स आहिनि जेके वाक़ई में सुरीला आहिनि जेके वाक़ई में ॻाइणु ॼाणनि था सो उन्हनि खे तव्हां छा हींअर असांजे हिन जे चैनल जे थ्रू छा चवणु चाहींदो त हिन इंडस्ट्री में क़दम रखण जे लाइ उन्हनि खे किन शयुनि जो एहतियात करिणो आहे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं उन्हनि खे करणियूं आहिनि ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं न आहिनि करणियूं जेके तव्हांखे कोई सम्झाए न सघियो ऐं हाणे पंहिंजो एक्सपीरियंस करे तव्हां उन्हनि खे सम्झायो जी बिल्कुलु ईअं आहे त सभ खां पहिरियां त सीनियर आर्टिस्टनि जो जेके सिखियल उस्ताद आहिनि उन्हनि जो अदब करणु खपे पहिरियां सभ खां पहिरियां त अदब जो मुक़ाम आहे अदब जो मुक़ाम उनखां पोइ इहो आहे जो जेके बि नवां फनकार अचनि था त बराबरि में थोरो सिखनि छो जो कलाम मुंहिंजो बाबा से चवंदो हो कलाम त धन अरब ॻाए वेंदो पर जीअं हिकिड़ी माण्हू भाॼी ठाहे थो भाॼी रस खां बग़ैर मज़ो कंदी न कंदी बिल्कुलु त बाबा चवंदो रस उहा आहे दोहिड़ो आलाप राग वाह वाह जेका ॻाल्हि आहे ज़बरदस्त हाणे दोहिड़ो आलाप राग तॾहिं ईंदो जॾहिं माण्हू सिखंदो न सिखंदो हा थोरो वक़्तु लॻंदो बसि गीत रिकॉर्ड कनि था उहो ट्यून ज़रिए अची थो वञे मां दोस्तनि चवनि सुठी ॻाल्हि आहे तव्हां काफ़ी अॻियां अची विया आहिनि पर थोरो सिखंदा सुठनि उस्तादनि खां सिखनि छो जो ॾिसो न इहो इमल ट्रेंड आहे हींअर इहो ट्रेंड आहे त तव्हां कुझु बि ॻायो था उनजी थोरी म्यूज़िक मैच थिए थी तव्हां निकिरी था वञो ट्रेंड आहे ट्रेंड केॾी महिल बि ख़तमु थी सघे थो अगरि हीउ ट्रेंड ख़तमु थी वियो सोशल मीडिया वारो ट्रेंड ख़तमु थी वियो पोइ उहे छा कंदा सो उन्हनि वटि अपॉर्चुनिटी आहे त उहो हींअर मेन आर्टिस्ट जो माना कमाइण जो ज़रियो हिमल जेको ज़रियो आहे शोज़ फंक्शन शादियूं जेके प्रोग्राम थियनि था ठीकु आहे न अगरि तव्हां लाइव ॻाईंदो तव्हां में उहा हिमत हूंदी उहा तव्हां वटि हूंदी सिखिया हूंदी कुझु आलाप करण जी राग जी कहिड़ो कलाम ॻाइणो आहे स्टेज ते छो लाइव ॻाइण जो तमामु ॾुखियो मसइलो आहे लाइव स्टेज ते परफॉर्म करणु जॾहिं उहो आर्टिस्ट लाइव ॻाईंदा थोरो घणो आलाप ईंदी त उनजो रोज़ी जो ज़रियो बि खुली पवंदो उनखे शोज़ मिलंदा उनखे फंक्शन मिलंदा हाणे असां हूं न तव्हां मूंखे राति जो 12 बजे स्टेज ते विहारियो सुबुह 5 बजे ते माना महफ़िलूं कयूं 5 कलाक कंटिन्यू माना बिना साही जे 5 कलाक छॾा पायो वॾी ॻाल्हि आहे पोइ बसि हाणे फजर टाइम मां राणो ॻाइणो आहे बसि राणो ॻाए जमालो ॻाइणो आहे
इहो कंटिन्यू माना 5 घंटा असां ॻायो आहे ॻायो आहे स्टेज ते। अच्छा 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 काफ़ी हंधि अहिड़ियूं महफ़िलूं हूंदियूं आहिनि बाबा हाणे ॿुधण वारा हूंदा आहिनि ॿुधण वारा हूंदा बाक़ी जिते माना अक्सर महफ़िल थिए थी 2 कलाक 2.5 कलाक थींदी आहे महफ़िल थींदी आहे बस उते ई हूंदो आहे त थोरो शोशा तो थिए तस्वीरूं पिक्चरूं वीडियो थी प्रोग्राम थी वियो उन्हनि खे ॿुधण सां कंसर्न आहे पर काफ़ी अहिड़ा ॿुधण वारा हूंदा आहिनि हा जो हिकु हिकु गीत जी फरमाइश कंदा आहिनि हा इहो ई मां तव्हांखे चवां पई न सवेर त मतिलबु ॿुधण वारो हुजे न पोइ ॻाइण में अञा मज़ो ईंदो आहे बिल्कुलु, हाणे तव्हां किथे वेठा आहियो पंहिंजो 100% ॾियो था पर ऑडियंस तव्हांखे उहो रिस्पॉन्स कोन थी ॾे जी, जी। त डेफिनेटली तव्हां बि चवंदो त मतिलबु ऐं इहो नमन आर्टिस्ट में ॾिठो आहे त सीनियर जो अदम था कनि हा हा बिल्कुलु हालांकि असां हाणे मंदूर सिकण साहब या अहिड़ा खोड़ सारा नाला आहिनि हा हा सच पुछो त असां हुनखे झुकी पेरे पे मिलंदा आहियूं ईअं ई हूंदो आहे बिल्कुलु ईअं हूंदो आहे एतिरा अदबी हूंदो आहे न एतिराम अदबी बिल्कुलु हिकु लफ़्ज़ जो बि उस्ताद ऐं हूंदो इहा आहे तव्हांजी कामयाबी जी सम्झो हिकिड़ी सीढ़ी हूंदी हा, आहे अगरि अॼुकल्ह तव्हां असां- कामयाबी बिल्कुलु असांजे नमन आर्टिस्ट में एॾी माना अनापरस्ती आकड़ मां चवां खणी हिकिड़े कलाम खां पोइ मां सोचींदो आहियां मां हैरत खाईंदो आहियां त हीअ यार गलो कुॾी आहे असांखे अच्छा उहो साॻा माण्हू माना कुझु टाइम पहिरियां जेका संग सभा झुकी मिलंदा हुआ हा उहे मिसाल हिकिड़ो गानो हुनजो मिसाल मार्केट में अची वियो हा हा अब फेमस थी वियो मिसाल तौरु पोइ उनजे मिलण में फ़र्क़ु थो अची वञे फर्क तो अरे है न ईअं उहे न साॻा माण्हू वरी हीअं था थजनि ईअं त हा मां हैरत खणींदो आहियां त इहो साॻियो माण्हू हीअं पहिरें बि हीअं मिलंदो झुकी मिलंदो। मिलंदो अॼु माना हिकिड़ो कलाम हलियो आहे एॾो फ़र्क़ु भले तव्हां जेॾा बि फेमस थी वञो पर सीनियर जे अॻियां त तव्हांखे हमेशह कंध झुकाइण छो छो जो उन्हनि पंहिंजो वक़्तु ॾिनो आहे हिकिड़ो। न्याज़ झुकियल वण जो मेवो मिठो हूंदो आहे न माना झुकण सां केरु घटिजी न वेंदो आहे घटिजी न वेंदो उनजो मर्तबो मथे थींदो आहे मतिलबु हा कंहिं बि उस्ताद कंहिं बि सीनियर खे कहिड़ो बि आर्टिस्ट हुजे हा हा तव्हां ॾिसो सीनियर आहे असांखां हा हा उनजो अदब कयो हा बिल्कुलु अच्छा हिकिड़ो मां लास्ट तव्हां सां क्वेश्चन कंदसि छो जो तव्हां मशाला कमु कयो आहे जाम अगरि तव्हांखे चइजे त हिकिड़ो को अहिड़ो आर्टिस्ट जंहिंसां तव्हां कॾहिं बि कमु न करणु चाहींदा या ज़िंदगी में पहिरियां कॾहिं तव्हां सां ईअं थियो आहे तव्हां सोचियो हुजे त यार इहो माण्हू आहे इन सां मूंखे कॾहिं कमु न आहे करिणो फील्ड में इलाही माण्हू अहिड़ा अची वेंदा आहिनि न जंहिंसां असां चवंदा आहियूं त असांजो इन सां आमनो सामनो कॾहिं बि न थिए ईअं थियो आहे तव्हां सां कॾहिं हिकिड़ो सारा फनकार आहिनि पर कंहिंजी दिलि आज़ारी मां नथो करणु चाहियां नथा करणु चाहियो हा, पर बसि आहिनि अहिड़ा- हा, आहिनि जेके अहिड़ा तव्हांखे काफ़ी- डिसअपॉइंट हा कंदा हा आहिनि माना नौतन सां कमु न करे माण्हू अच्छा ज़ाहिरी ॻाल्हि आहे हा मयारी फनकार हुजे हा। कुझु सिखियल फनकार हुजे हा हा उन सां गॾु हा हा ऐं अॼुकल्ह ड्यूट जो जीअं अची वियो आहे माहौल हा त मुंहिंजा हाणे अनकरीब हा 2-3 सॉन्ग्स अचनि पिया ड्यूट सां ड्यूट सां बि अचनि। अदी पंहिंजो असांजी मशहूरु फनकार आहे अदी शैनला अली हा 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 उन बिल्कुलु सां मुंहिंजो ड्यूट अचे पियो अच्छा अच्छा 2 माशा आर्टिस्ट ॿियूं हुन हा, उन सां मुंहिंजो ड्यूट शुरू अॼुकल्ह हा। हला गुला जो माहौल बि थी वियो आहे माहौल थी वियो आहे बिल्कुलु हा बिल्कुलु उहो ई न ॾिसो न अॼुकल्ह बसि माण्हू इन शइ खे पसंदि छो जो हू जेका असांजी जनरेशन हूंदी न उहा ॿी हूंदी हा। इलाही पोलाइट माण्हू हूंदा इलाही ख़ामोश त हाणे मिज़ाज हूंदा असांखे- हाइपर आहिनि हाणे असां जेके बि मूंसां गॾु 30-35 साल जंहिंखे फील्ड में थिया आहिनि उन सभिनी खे इहा थोरो सोच मटाइणी मटाइणी पवंदी त उहा थोरो जहिड़ो देश थोरो वेस वेड़ो वेस न भली शाइरी वलगर न हुजे न हुजे। शाइरी हा। थोरो चंचल हुजे ॾिसो न छो जो हाणे जेका जनरेशन आहे न उहा थोरी हाइपर क़िस्म जी आहे उनखे माना इहो सुकून ऐं उन में जीअं माना मैशअप टाइप गीत अचनि था एग्ज़ैक्टली यस हाणे मूं मैशअप कयो आहे ॾाढो अच्छा वाह वाह उन ज़बरदस्त मैशअप में मूं 5-8 गीत मिक्स कया अञा आहिनि हू तव्हांजो लॉन्च कोन थियो मुंहिंजो बसि हाणे ऑडियो तयारु आहे आड़ो त मुंहिंजो प्रोसेस में आहे अरे वाह वाह ज़बरदस्त अच्छा प्रोग्राम जो टाइम त ख़तम थी वियो ॾाढी आहे कचहरी में मज़ो आयो, सभु कुझु ॾाढो ख़बर ई तव्हां कान पई आहे। यकीन कंदो मूं वटि अञा जाम सारा क्वेश्चन्स हुया जेके मूंखे तव्हां सां करणा हुआ छो जो तव्हां हिकु सीनियर पर्सन तव्हांजा आहियो सुवाल माना ॾाढा कम जा सुवाल हुया अच्छा ऐं छो अहिड़ा सुवाल माना हर को न कंदो आहे मुंहिंजा अञा इलाही सवाल रहिजी विया आहिनि छो जो ॾिसो न उहो सवाल माण्हू ॾिसंदो होस्ट बि ॾिसंदी आहे त यार हिन जो ज़िंदगी में हिकिड़ो तजुर्बो रहियो आहे इन खां मां इहे शयूं पुछंदसि त मूंखे हितां जवाबु मिलंदो हाणे जेके मतिलबु अगरि चइजे त हींअर जेके स्टार्ट थिया आहिनि उन्हनि खां मां पुछंदसि उन्हनि खे कहिड़ी ख़बर त प्रीवियस में छा रहियो आहे प्रीवियस में छा शयूं रहियूं आहिनि त उहो मूंखे ख़बर हुई त तव्हांजी सीनियरिटी जे हिसाब सां मूं जाम क्वेश्चन्स रखिया पर चलो टाइम जेको असांजो बचियो वेंदे महिल तव्हां कोई पैगाम पंहिंजी सिंधवासियुनि खे पंहिंजे चाहींदड़नि खे पंहिंजे परस्तारनि खे कुझु चवणु चाहींदा तव्हां बसि इहो चवंदुसि त पंहिंजे वॾनि जो अदब कयो पंहिंजे माउ पीउ जो हा अदब कयो छो दुनिया में हर शइ अची वेंदी माउ पीउ हिकु दफ़ो हलिया विया वरी वापसि न ईंदा बिल्कुलु अलाह साईं सभिनि जे वालदनि खे आमीन, सलामत आमीन, रखे आमीन। जिन जा वालदनि ही जान छॾे विया आहिनि अलाह साईं हुननि जी मग़फ़रत फरमाए अलाह हुनखे जनम जायूं ॾे ऐं आख़िरि में हिकिड़ो तमामु प्यारो गीत आहे मुंहिंजो जी जी भा मीर खिची जी शाइरी आहे हा हा ऐं मां मुंहिंजो पिणु पियो दोस्त आहे जी जी बा शफ़क़त परियो जी जी डाउ हॉस्पिटल में कराची में कमु कंदो आहे माशाल्लाह सिंधियुनि जी हेल्प कंदो आहे ॾाढी अच्छा ऐं ॾाढो मां प्रेस आहियां मौला हुनखे सलामत रखे आमीन। बा शफ़क़त परे खे हीउ गीत बा शफ़क़त परियो ऐं समूरी सिंधवासियुनि अवां सभिनि खे सभिनी नाले कयूं था जी बिल्कुलु ज़रूरु
शाद होवी आबाद होवी ओ अते रब दिया हो मनी छावा आ गल लावा हर महफिल दे विच मान हो वई अते रब दिया हो मनी छावा आ गल लावा ओ तन विच वसदी याद तू सारी किवें मंजूर शाह भुलावा आ गल लावा असां गॾु पाण में आहियूं मिठड़ा साड़ोलन माण्हुनि खे मिलियो छा भला साड़ोलन माण्हुनि खे मिलियो छा भला असां गॾु पाण में आहियूं मिठड़ा साड़ोलन माण्हुनि खे मिलियो छा भला साड़ोलन माण्हुनि खे मिलियो छा भला सोना पाए पंजे हथन में छला साड़ोलन माण्हुनि खे मिलियो छा भला साड़ोलन माण्हुनि खे मिलियो छा भला असां गॾु पाण में आहियूं मिठड़ा साड़ोलन माण्हुनि खे मिलियो छा भला साड़ोलन माण्हुनि खे मिलियो छा भला भली रखियो वतन असां ते नज़र गॾु खाई भली कंदा वतन गिला साड़ोलन माण्हुनि खे मिलियो छा भला साड़ोलन माण्हुनि खे मिलियो छा भला असां गॾु पाण में आहियूं मिठड़ा साड़ोलन माण्हुनि खे मिलियो छा भला साड़ोलन माण्हुनि खे मिलियो छा भला सारी रात गॾिजी कचहरी कयूं खुशीअ मां सारी रात निंड न कयूं मीर खिची माण्हू कंदा छा भला साड़ोलन माण्हुनि खे मिलियो छा भला असां गॾु पाण में आहियूं मिठड़ा साड़ोलन माण्हुनि खे मिलियो छा भला साड़ोलन माण्हुनि खे मिलियो छा भला आ हो असां गॾु पाण में आहियूं मिठड़ा साड़ोलन माण्हुनि खे मिलियो छा भला साड़ोलन माण्हुनि खे मिलियो छा भला साड़ोलन माण्हुनि खे मिलियो छा भला साड़ोलन माण्हुनि खे
मिलियो छा भला